ओके सर, अची वियासीं। सजण ऐसाणे कहिड़ासी विसरे, हैफ़तनी खे होए विसारियो। जी डॉक्टर साहब। जी डॉक्टर साहब। जी डॉक्टर साहब। जी डॉक्टर साहब। असां जी डॉक्टर अकबर साहब, तव्हां ॿुधो पिया, असां तव्हांखे सवाल पुछणु शुरू कयूं। जी तव्हांजो आवाज़ नथो अचे। दोस्तो, असां हाणे तव्हांजो आवाज़ सीरीज़ में हिकिड़ी हाणे तव्हांजो सेशन आवाज़ सीरीज़ में हलंदा। जी जी सर, असां सीरीज़ में हलंदासीं। सभ खां पहिरीं उस्तादनि जा मसइला आहिनि जेके पुछंदासीं, ऐं उन खां पोइ जेको आहे ॿिए सेशन
अकबर साहब तव्हां खां पुछंदासीं 2018 में IBA ते जेके उस्ताद वेठा हुआ उन्हनि में कुझु खणिजी विया हुआ, कुझु रहिजी विया हुआ। इहो केस कोर्ट में बि हलियो वियो ऐं जेके ॿिया हुआ उन्हनि जी डिमांड हुई त असांखे रेगुलर कयो वञे। इन इशूज़ खे थोरो हाईलाइट कयो त केस छा आहे, कहिड़ा माण्हू जेके रहिजी विया, कहिड़ा माण्हू जेके इमोशंस जा। असां वरी ॿियनि सुवालनि ते हलंदासीं। अकबर साहब 2018 वारा IBA टेस्ट वारे उस्तादनि जे हवाले। तहरीं तव्हां इहो ॿुधायो त मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे तव्हां वटि? हेलो, मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे? डॉक्टर साहब, मूंखे तव्हांजो आवाज़ बिल्कुलु न पियो ॿुधण में अचे। डॉक्टर साहब सां कोई शायदि नेटवर्क जो इशू आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजो आवाज़ ॿुधण में अचे पियो या न, त आउं डॉक्टर साहब जे सवाल जो जवाबु ॾियां, पर मूंखे केरु कंफर्म करे त उहो मुंहिंजो आवाज़ ॿुधो वञे पियो। मैसेज ते कंफर्म कयो कमेंट में। जी सर, तव्हांजो आवाज़ अचे पियो, असां ॿुधूं पिया। ठीकु आहे। हा, हाणे अमीन लगारी बि लिखियो आहे त तव्हांजो आवाज़ क्लियर आहे। त हाणे जेकॾहिं कोई आवाज़ में डिस्टर्बेंस अची वई त आउं उन इशू ते या ॿिए इशू ते बि आउं ॻाल्हाईंदो रहंदुसि, ताकी इहो टाइम जो गैप न अचे। पहिरियों ऐं वॾो सवाल इहो आहे त 2018 में जेके JEST ऐं EST टीचर खयां विया हुआ ऐं उन्हनि में केतिरा ई टीचर जेके उन वक़्तु न खणी सघिया हुआ, उन्हनि मां हिकु तादाद कोर्ट में वई शायदि 160 या 170 माण्हू, ऐं ॿिया कोर्ट में न विया ऐं मुसलसिल मुतालबा कंदा रहंदा आहिनि। 2018 में जेका टेस्ट थी हुई उन में इहो लिखियल हो या पॉलिसी हुई त यूनियन काउंसिल लेवल ऐं तहलके लेवल ते उहा अपॉइंटमेंट थींदी। ही जेके मैसेज पॉपअप थियनि था, डॉक्टर साहब जेकॾहिं इहे मैसेज फ़िलहालु हटाए छॾियो ताकी आउं ॻाल्हाए वठां त ही सभु माण्हू जेको ॾिसी कोन सघंदा, रुॻो मैसेज साम्हूं ईंदा, थोरो पॉपअप न थियनि हुन ते। पॉलिसी तहलके लेवल ऐं यूनियन काउंसिल लेवल ते हुई। उनजो मिसाल ईअं आहे त हिकिड़ी यूनियन काउंसिल में जेकॾहिं 10 सीटूं ख़ाली आहिनि, ॿी कंहिं में 8 सीटूं आहिनि, चौथी में 5 आहिनि, हिकिड़ी में 25 सीटूं आहिनि, त पहिरीं त जेके पंहिंजी यूनियन काउंसिल में टॉप ते आयल हुआ उन्हनि खे अकोमोडेट कयो वियो। ईअं ई मिसाल हिकिड़े तहलके में आहिनि 90 सीटूं ऐं उन तहलके मां 110 माण्हू पास करे आया, छोकिरा छोकिरियूं, त यकीनन उन तहलके मां 90 ई खॼणा हुआ। जेकॾहिं UC में घुर्बल तइदाद नाहे पास
कैंडिडेट्स जी त उहे भरवारी यूसी में अची पे सघिया, या कंहिं यूसी में 10 सीटूं आहिनि ऐं 12 कैंडिडेट पास थिया, 15 कैंडिडेट पास थिया, उहे 5 जेके इज़ाफ़ी कैंडिडेट्स थिया उन्हनि खे उन ई तइलके जे अंदरि जेकॾहिं गुंजाइश आहे त उन तइलके जे अंदरि ई हुननि खे रखिणो हो। मुंहिंजे इल्म जे मुताबिक़ तइलके लेवल ते सभु उन वक़्तु जेके अवेलेबल सीटूं हुयूं उहे फुल कयूं हुयूं, ऐं ॿिए कंहिं तइलके में शायदि थी सघे थो किथे रहिजी वई हुजे, त हिकिड़े तइलके में जेकॾहिं 110 सीटूं हुयूं ऐं उन 90 सीटूं हुयूं ऐं 90 सीटूं फुल थी वियूं, 110 कैंडिडेट पास थिया हुआ त 20 कैंडिडेट इज़ाफ़ी बची विया। उन्हनि चयो त असांजी मार्कूं, मिसाल जे ॻाल्हि तव्हांजे ज़िले जी थो कयां, त चवनि भई मीरपुर माथेले में जेके छोकिरा छोकिरियूं खयां विया आहिनि उन में जेको सभ खां घटि मार्कुनि वारो हो उहो 54% मार्कुनि वारो हो जेको घटि में घटि खयों वियो। ऐं अहिड़े नमूने सां सखर में जेको आहे घटि में घटि वारो 56 वारो खयों वियो, त सखर मां जेको 55 वारो बची वियो उनखे न मिली ऐं घोटकी में 54 वारे खे मिली वई, हुन इहो इशू ठाहियो त भई ॾिसो 54 वारनि खे मिली वई, 55 वारनि खे न मिली। इन ई बुनियाद ते उन्हनि एजिटेशन बि कई ऐं उन बुनियाद ते कोर्ट में बि विया। कोर्ट हाणे उन केस खे डिस्पोज ऑफ करे छॾियो। कोर्ट सिर्फ़ु इहा डायरेक्शन ॾिनी त हिननि खे ॿुधो वञे, छो जो केतिरनि छोकिरनि ईअं ई चयो त असांजी यूसी में असां खां घटि जेके आहिनि मार्कुनि वारा उन्हनि खे अकोमोडेट कयो वियो, असांखे न कयो वियो। थी सघे थो अहिड़ो केस हुजे बि कि भई फलाणी यूसी में, यूसी जरवार में मुंहिंजूं मार्कूं हुयूं 58, मूंखे छॾे 56 वारे खे खयों वियो, या बिल्कुलु ज़्यादती आहे। उहो जंहिं वक़्त में अची एप्लीकेशन ॾिए थो त उनखे अकोमोडेट उन वक़्तु बि करणु खपे, हाणे बि करे सघिजे थो। उन जे लाइ कोर्ट चयो त हिननि सभिनी खे ॿुधो ऐं ॿुधी, ऐं जेकॾहिं इन क़िस्म जी का बि ॻाल्हि आहे जंहिंमें हू रहिजी विया हुआ, ॿियनि खे मिली वियो हो त हिननि खे मिलणु खपे। उनजे लाइ असां हिकिड़ी महीने जे अंदरि फ़ैसिलो कयो। असां हिकिड़ी ग्रीवेंस कमेटी ठाही आहे, उन में कोर्ट में जेके 160-70 विया हुआ, पर असां सभिनी खे इजाज़त ॾिनी आहे जेके 3600 रहिजी विया हुआ, जेकॾहिं हू चाहिनि त भले उहे एप्लीकेशन ॾियनि, सम्झनि था, पर सीटुनि जो तइदाद उहो हूंदो उन वक़्तु वारो, हिन वक़्तु वारो न। सीटुनि जो तइदाद उन वक़्तु वारो हूंदो, उन वक़्तु केतिरियूं सीटूं हुयूं उहा सभु सॼी रिकॉर्ड ते मौजूदु आहे। जेकॾहिं उन वक़्तु कंहिं तइलके में का सीट रहिजी वई ऐं उन ई तइलके में को ॿियो माण्हू वेठो बि हो त उनखे मिलणु खपे। पर जेकॾहिं उन तइलको उहो फुल थी वियो ऐं किथे मुंहिंजे तइलके हाला में का ख़ाली सीट हुई त उते घोटकी वारो कोन रखिबो, उते सखर वारो कोन रखिबो, भले ख़ाली सीट पई हुजे। हाला तइलके में हाला जो ई माण्हू अची सघे थो, छो जो इहा पॉलिसी सिर्फ़ु यूसी ऐं तइलका लेवल ते हुई। तंहिंजे करे आउं उन्हनि कैंडिडेट्स खे गुज़ारिश कंदुसि त जेको कोर्ट सॻो ॾींहुं 1 महीने जो टाइम ॾिनो, उन मां 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि, शायदि अञा वधीक, त मूंखे सिर्फ़ु 5 एप्लीकेशन्स रिसीव थियूं आहिनि। असां 15 यानी कोर्ट जे हुकुम खां पोइ 15 या 18 ॾींहं ताईं इंतज़ारु कंदासीं। उन खां पोइ असां स्क्रूटिनी करे ऐं 30 ॾींहंनि जे अंदरि असां डिसीशन ॾेई ही ग्रीवेंस कमेटी क्लोज़ कंदासीं। जेके पहुचनि था असां उन्हनि जो फ़ैसिलो करे छॾींदासीं, छो जो इंडेफिनेट पीरियड लाइ आहे त सॼे साल ताईं ईंदा रहनि। असां इंतज़ारु इन करे कयूं पिया जो केतिरा ई कैंडिडेट हीअं हलंदड़ एग्ज़ाम में, हलंदड़ टेस्ट में वेठा आहिनि, उते इम्तिहान ॾियनि पिया, तंहिंजे करे असां उन्हनि जो इंतज़ारु कयूं पिया। ऐं वरी जेके कैंडिडेट पास थी विया आहिनि 2018 वारा, उन्हनि जो मुतालबो आहे त असांखे फौरी तौर ते रेगुलर कयो वञे ऐं असांखे इंक्रीमेंट्स वग़ैरह ॾिनियूं वञनि। फौरी तौर ते रेगुलर ही आहिनि कॉन्ट्रैक्ट ते, जेको कॉन्ट्रैक्ट हिननि जो 3 सालनि जो आहे, 3 साल खां पोइ सरकार हिननि खे फ़ैसिलो कंदी त हिननि खे रेगुलर कजे या न कजे। प्रैक्टिस इहा आहे त रेगुलर थी वञनि था।
पर तंहिं हूंदे बि इहो फ़ैसिलो सरकार जो हूंदो आहे। अॼुकल्ह सरकार जो मतिलबु आहे काबीना जो फ़ैसिलो हूंदो। उहो अकबर लगारी जो या साईं सरदार शाह जो फ़ैसिलो न हूंदो, उहो काबीना जो फ़ैसिलो हूंदो। ऐं उन में क्लियर लिखियल आहे त 3 साल जो कॉन्ट्रैक्ट आहे। हू चवनि था त हाणे जेके अचनि पिया नवां, उहे रेगुलर आहिनि, पोइ उहे असां खां सीनियर थी वेंदा ऐं असां जूनियर थी वेंदासीं। बिल्कुलु इन ॻाल्हि जो ख़दशो मौजूदु आहे। पर आउं चवां थो त इन प्रिंसिपल आउं एग्री कयां थो त जेको पहिरीं आयो आहे उहो पहिरीं उनखे सीनियरिटी मिलणु खपे। पर वरी बि आउं चवंदुसि त जेको कानून हूंदो, अकबर लगारी उन कानून खां ॿाहिरि निकिरी को बि डिसीजन न करे सघंदो। त क्रिकेट जेकॾहिं थिए थी त उहा क्रिकेट ग्राउंड में थी सघे थी। क्रिकेट ग्राउंड छॾे को ॿाहिरि ग्राउंड खां ॿाहिरि वञी छको हणी अचे, चए ॾिसो मूं छको हयो आहे, उहो क़ाबिल क़बूल न आहे। ग्राउंड जो मतिलबु आहे हिकिड़ी कानून जो हिकिड़ो ग्राउंड आहे। उन कानून जे ग्राउंड जे अंदरि त आउं कमु करे सघां थो। जेको कमु 10 ॾींहंनि में थींदो उहो आउं 2 कलाकनि में त करे सघां थो। पर जेको कानून में न हूंदो, रूल्स में न हूंदो, उहो मुंहिंजो अख़्तियार ई न आहे। ऐं जेका शइ मुंहिंजे अख़्तियार में न हूंदी त यकीनन उहा आउं कोन कंदुसि। डॉक्टर साहब, मुंहिंजे ख्याल में त हिन सवाल जो जवाबु अची वियो। बिल्कुलु अची वियो। 3 मेन ॻाल्हियूं हाईलाइट थी वियूं। हिकिड़ी ग्रीवेंस कमेटी जी, जेकॾहिं को माण्हू अहल सम्झे थो ऐं उन सां नाइंसाफ़ी थियल आहे, उनमें कोर्ट जी डिसीशन मुताबिक़ तव्हां ग्रीवेंस कमेटी ठाही आहे, उनमें उहे माण्हू पंहिंजा केस रखनि। ऐं ॿिए नंबर ते त उनखे रेगुलर करण वारो फ़ैसिलो ज़ाहिर आहे गवर्नमेंट करे सघे थी। अकबर लगारी पंहिंजे तरफ़ां या सरदार शाह पंहिंजे तरफ़ां नथो करे सघे। उनजे लाइ डेफिनेटली सरकारी जेका पॉलिसी हूंदी उन ते अमल कबो। ऐं जेका सीनियरिटी वारी जेका लिस्ट आहे प्रिंसिपल तव्हांजो जेको ज़ाती फ़ैसिलो आहे या तव्हांजो जेका पॉलिसी जो फ़ैसिलो आहे, उहो बि तव्हां ॿुधाए छॾियो आहे। उमेद आहे त हाणे उहे मुतमिन थी विया हूंदा, पर जेकॾहिं अञा बि ॻाल्हियूं हूंदियूं उहे असां बाद में वठंदासीं। सेकेंड क्वेश्चन तरफ़ हलंदासीं। साईं, 2010 में जेके आहिनि हिकिड़ी भर्ती थी, उनमें बि कुझु रेगुलर थिया, कुझु न थिया हुया। 2018 खां पोइ खां अॻु जा केस आहिनि, उनजे हवाले सां थोरो असांखे आगाह कयो उस्तादनि खे। 2010 वारनि जो केस किथे पहुतो आहे ऐं हाणे उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? ही 2008, 9 या 10 खां मुख़्तलिफ़ इदारनि जे ज़रिए मेरिट जे लाइ टेस्टूं वरितियूं वञनि पियूं। अॻे टीचर जेके भर्ती थींदा हुआ, उहे डिपार्टमेंटल कमेटीज़ हूंदियूं हुयूं। उन्हनि में तमामु घणा एलिगेशन्स हूंदा हुआ, फेवरेटिज़म जा, नेपोटिज़म जा, करप्शन जा तमामु घणा इल्ज़ाम हूंदा हुआ। उन जे करे ई उन वक़्त जी सरकार जो फ़ैसिलो कयो त कंहिं थर्ड पार्टी खां कराया वञनि, टेस्टूं करायूं वञनि, उनखां रिक्रूटमेंट उन जे थ्रू कराई वञे। जीअं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान थियनि था, ईअं ई पहिरीं सिंध यूनिवर्सिटी खां कराया विया, पोइ NTS जे ज़रिए कराया विया, इकरा यूनिवर्सिटी जे ज़रिए कराया विया, IBA जे ज़रिए कराया विया। ईअं मुख़्तलिफ़ इदारनि टेस्टूं वरितियूं। ऐं घणो करे प्रैक्टिस इहा रही आहे त उन्हनि खे कॉन्ट्रैक्ट ते खयो वेंदो हो ऐं उन्हनि जो कॉन्ट्रैक्ट पीरियड पूरो थियण खां पोइ उन्हनि खे रेगुलर या न रेगुलर करण जो फ़ैसिलो थींदो रहियो आहे। डिले थींदी आहे त उस्ताद एजिटेशन कंदा आहिनि, पर देर या सवेर थी वञे थो रेगुलराइज़ेशन वारो फ़ैसिलो। प्रैक्टिस इहा रही आहे। त उन मां अञा ताईं केतिरा ई जेके आहिनि बैचिस जेके आहिनि उहे रेगुलराइज़ न थिया आहिनि। हालांकि उन्हनि जे रेगुलराइज़ेशन जो कानून बि अची चुको आहे। सभ खां पहिरीं पुराणी त सिंध यूनिवर्सिटी वारी आहे। सिंध यूनिवर्सिटी जी जॾहिं मूं अची मालूमात कई त ख़बर पई त 4 ज़िला रहियल आहिनि, बाक़ी सभु थी विया आहिनि। त फौरी तौर ते तकिड़ो कमु करे मूं 2 ज़िला रेगुलर करे छॾिया आहिनि। सिर्फ़ु 2 ज़िला रहनि था जेके कुझु ॾींहंनि जे अंदरि रेगुलर थी वेंदा। इहे कुझु ॿिया नौजवान बि थियल आहिनि रेगुलर, पर अञा केतिरा रहनि था। उन खां पोइ जेको कानून आयो हो 2018 जो, उन में के बैचिस न हुयूं, उनजो ज़िक्र न हो। पोइ वरी 2020-21 में उन में अमेंडमेंट करे उन्हनि ग्रुप्स खे, जीअं इकरा वारो जेको हो टेस्टिंग सर्विस वारो उहो कोन हो उन में, पोइ उन में तब्दीली करे अमेंडमेंट करे उनखे बि शामिल कयो वियो आहे। हाणे उन्हनि जो रेगुलराइज़ेशन जो प्रोसेस शुरू आहे।
उन में हिकिड़ो मुतालबो इहो बि आहे त असांखे रेगुलर त कयो, पर रेगुलर कयो विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ ज्वाइनिंग या डेट ऑफ अपॉइंटमेंट। इहो मूं अॻे ई चयो त रूल्स ऐं कानून ॾिसंदुसि, ऐं शायदि सिंध यूनिवर्सिटी जा जेके कैंडिडेट हुआ उन्हनि खे रेगुलराइज़ कयो वियो आहे विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ द कंप्लीशन ऑफ देयर कॉन्ट्रैक्ट्स। जॾहिं खां कॉन्ट्रैक्ट ख़तम थियो उन डेट खां कयो वियो आहे। जेकॾहिं अहिड़ो प्रेसिडेंट मौजूदु आहे, अहिड़ी प्रैक्टिस मौजूदु आहे, त आउं बि उन प्रैक्टिस खे फॉलो कंदुसि। मूंखे ख़ुशी थींदी मुंहिंजे कलम जे ज़रिए, मुंहिंजे कोशिश जे ज़रिए कंहिंजो भलो थिए थो, त आउं, मुंहिंजी फितरत में कोन्हे को त कंहिंजे कम में आउं रोड़ा अटकायां, बल्कि कंहिंजो 10 ॾींहंनि में थियण वारो कमु आउं 2 कलाकनि में करण जो क़ाइल आहियां। त मूं इन्हनि सभिनी ग्रुप्स ते कमु शुरू करे छॾियो आहे, मुख़्तलिफ़ कमेटियूं ठाहे छॾियूं आहिनि, 2 एडिशनल सेक्रेटरी इन कम जे लाइ अलॻि अलॻि लॻाए छॾिया आहिनि। हिकिड़ो एडिशनल सेक्रेटरी इकरा वारनि जा फाइल ॾिसंदो, स्क्रूटिनी अॻे थियल आहे उन्हनि जी, पर का फाइंडिंग कोन हुई। हाणे रुॻो उहो ॾिसंदो त मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो असां वटि बैड एक्सपीरियंस बि मौजूदु आहे 2012 वारो, त मिसाल जी ॻाल्हि खयां विया हुआ 100 माण्हू, ऐं उन खां पोइ जॾहिं रेगुलर करण जो या उन खां पोइ जो पघार जो टाइम आयो त लिस्ट निकिती 150 माण्हुनि जी। बाबा ही 50 किथां आया? सभु को चयो त आउं जेन्युइन आहियां। हाणे उन्हनि 50 जे अचण जे करे उहे 100 बि शकी थी विया। त हाणे असांखे इहे ॾिसणो आहे त ईअं न जो इकरा वारा हुजनि असां अखियूं पूरे करे छॾियूं, ख़बर पए त भई इकरा वारा जेके हुआ असल में त हुआ 200, पर असां करे छॾिया 400। सिर्फ़ु असां इन शइ खे रुॻो हेलो साईं अकबर साहब, तव्हांजो आवाज़ रुकिजी वियो आहे। असां बि अदर केडर्स वारनि ॾे वञूं पिया, जेके अदर केडर्स वारा 2012 में भर्ती थिया पिया। अकबर साहब बि हुनजो ज़िक्र कयो पिए। अकबर साहब जी नेटवर्क जे करे थोरो शायदि इशू थी वियो आहे। थोरो सब्र खां कमु वठो, असां अकबर साहब खे वरी वठूं था। उम्मीद आहे साईं वरी अची वेंदो ऑनलाइन। टेक्निकल इशूज़ पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, पर अकबर साहब दिलि सां कमकार करे पियो, ऐं तव्हांजा सवाल बि असांखे अचनि पिया, असां उहे ॾिसूं पिया। अकबर साहब डिस्कनेक्ट थी वियो, असां हुनखे वरी लाइव वठूं था पिया। जी सर, जी डॉक्टर तव्हां साहब, ॻाल्हायो पिया। नेट जा मसला आहिनि, ही मसला हलंदा रहंदा। बिल्कुलु हलंदा साईं। असां वटि मसइलनि जो इलाही हा, एॾे ॻड़ आहे, मसाइलिस्तान आहिनि। तव्हां ॻाल्हायो पिए 2010 वारनि जेके इकरा यूनिवर्सिटी या सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्तादनि जे तहत तव्हां कमु कयो पिया, ऐं उमेद आहे उन्हनि खे ख़ुशी थींदी, ऐं उहे उमेद रखंदा तव्हांजे कलम जे ज़रिए उन्हनि खे रेगुलर थियणु खपे ऐं थींदा। उन खां पोइ उन्हनि सां गॾोगॾु अकबर साहब 2012 में अदर केडर्स वारा उस्ताद अचनि पिया, उन्हनि मां मुंहिंजी कुझु ज़िलनि में पघार उस्तादनि खे, जी मुंहिंजी रुॻो हिकिड़ी, जी डॉक्टर साहब मुंहिंजी हिकिड़ी रुॻो गुज़ारिश आहे सभिनी उस्तादनि खे, सभिनी ग्रुपनि खे, सभई जिन जा मसइला आहिनि उन्हनि सभिनी खे हिकिड़ी आहे, तूं रश न कनि, हू रश न कनि। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न त जेकॾहिं हिकिड़े कमरे में 100 माण्हू वेठल आहिनि या 100 माण्हू कमरे में दाख़िल थियणु चाहिनि था, त दरवाज़े हिकिड़े मां सभु एट ए टाइम ते दाख़िल कोन थी सघंदा, उनजे लाइ कतार ठाहिणी पवंदी। हाणे जॾहिं खां ही मसइला केतिरनि सालनि जा रहियल हुआ, हाणे जॾहिं खां आउं आयो आहियां ही मसइला हल शुरू करणु शुरू कया, हाणे सभु कंहिंखे रश थी आहे, सभु कंहिंखे तकड़ थी आहे। एतिरो सॼो ॾींहुं मूं वटि माण्हू अचनि था, उहो मसइलो कयो, पर अॼु जो अॼु हल कयो। घणे अरसे खां पेंडिंग में 8 सालनि खां पेंडिंग आहे, पर तव्हां अॼु जो अॼु कयो। ऐं अॼु जो अॼु जेकॾहिं मसइलो कंदुसि कंहिंजो, त कंहिं हिकिड़े जो हल कंदुसि, ज़ाहिर सभु त कोन थी सघां, ईअं दरवाज़े मां कतार ठाहे गुज़रबो आहे। हैसल न कनि। बार बार आउं लिखां थो, प्लीज़ हैव पेशेंस, सब्र कयो। जिते जेतिरा तव्हां साल इंतज़ार कयो, ओतिरा हफ़्ता त इंतज़ार कयो ॿिया। जंहिं कम जे लाइ 10 साल इंतज़ार कयो, हुनजे लाइ 10 हफ़्ता त इंतज़ार कयो।
त इहो मुंहिंजी बार बार आऊं गुज़ारिश कंदो आहियां, पर मुंहिंजी गुज़ारिश खे ॿुधो घटि वञे थो ऐं सभु को प्रेशर करे थो त न मुंहिंजो कमु कयो ऐं हाणे जो हाणे कयो। ॿी गुज़ारिश आऊं करे छॾियां सभिनी खे, साॻियो साॻियो मुतालबो दोहराए 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 ख़बर न आहे हू बेज़ार छो नथा थियनि। तव्हां ॻाल्हि जेके मुतालबा कया आहिनि मूंखे सभिनी मुतालबनि जी ख़बर आहे ऐं मुतालबा मूं वटि आहिनि, पर केतिरनि ई दोस्तनि छा कयो आहे त उहो पंहिंजा जेके मसइलो या मुतालबो आहे उनजी कॉपी करे रखी छॾियो आहे। जिते मुंहिंजी पोस्ट अचे थी उन पोस्ट ते रुॻो पेस्ट कंदा वञनि था ऐं ॾिसंदा हर पोस्ट ते साॻिया माण्हू साॻिया मसइला ऐं साॻियो फुल स्टॉप कामा खां सवाइ उहे पेस्ट थिया पिया आहिनि। पंहिंजो बि टाइम ज़ाया कनि था, मुंहिंजो बि टाइम ज़ाया कनि था। अॼु बि तव्हां कमेंट्स में ॾिसंदो त अॼु असां उस्तादनि जा मसइला पिया ॿुधूं, पर उस्तादनि जे मसइलनि सां गॾु कंहिं इहो बि लिखियो हूंदो मुंहिंजी प्रमोशन न थी, हाय घोड़ा मरी वियुसि। ही इज्तमाही मसइलनि जी पाण ॻाल्हि कयूं पिया। जॾहिं तव्हांजे ज़िले जी प्रमोशन थींदी त सभिनी जी थी वेंदी, ऐं जेकॾहिं को माण्हू कंहिं प्रमोशन में रहिजी वियो आहे उनजे लाइ सेक्रेटरी कुझु कोन कंदो। उनजे लाइ हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उनजे लाइ फौरी तौर ते अपील कबी। ही न फेसबुक पोस्ट सां अपील हल थींदी आहे, न को मैसेज करण सां हल थींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिब आऊं कुझु मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं करे वञा त पोइ हिननि सुवालनि ते अचूं था। जी जी जी। हिकु पुराणो खातो आहे एजुकेशन, पर मूंखे हिते अची ऐं मुंहिंजो सीनियर सेक्रेटरी में शुमार थिए थो, ॿियनि खातनि में बि रहियो आहियां, पर हिते अची मूंखे हिकिड़ी अफ़सोसनाक शइ ॾिसण में आई आहे। हिते आऊं उस्तादनि खां वठी ऑफिसरनि ताईं जेकॾहिं कंहिं कानून उसूल रूल जी ॻाल्हि कयां थो त सभु मूंखे हैरत मां ॾिसनि था, या सम्झनि था आऊं अफ्रीका खंड मां आयो आहियां या हू पाण अफ्रीका खंड में रहनि था। चवनि था न सही प्रैक्टिस इहा आहे। बाबा रूल छा थो चए, रूल अलॻि आहे, पोइ तव्हां रूल जे मुताबिक़ छो था नथा हलो, चएसि प्रैक्टिस इहा आहे। मिसाल जी ॻाल्हि सीनियरिटी लिस्टुनि जे जॾहिं पुछां थो त बाबा सीनियरिटी लिस्ट जो हिकिड़ो कानून आहे, हीउ फॉर्मेट आहे, हिन फॉर्मेट जे तहत तव्हां सीनियरिटी लिस्ट छो न ठाही आहे, चवंदासीं असां वटि प्रैक्टिस आहे। मूं हिकिड़े डीओ खां चयो त मूंखे फलाणे ज़िले जी लिस्ट मोकिलियो, त हुन सिर्फ़ु 100 माण्हुनि जी लिस्ट मोकिली। मूं चयो तव्हांजे ज़िले में सिर्फ़ु 100 PhD आहिनि, हिन सां ही उहे PhD आहिनि जिन जी प्रमोशन थी सघे थी। मूं चयो मूं त तव्हां खां इहो कोन घुरियो, मूं त तव्हां खां सीनियरिटी लिस्ट घुरी। चइसि असां ईअं ई ठाहींदा आहियूं। मूं चयो तव्हां महिरबानी करे नेट ते बि पिया आहिनि थिया, सीनियरिटी रूल्स पढ़ी वठो, प्रमोशन कंहिंजी थिए या न थिए सीनियरिटी में हुनजो नालो हूंदो आहे, कहिड़ो बि रीज़न थिए उनजी न थिए, छो जो प्रमोशन में हमेशह लिखिबो आहे सीनियर कम फिटनेस, सीनियरिटी कम फिटनेस। जंहिं माण्हू जी B.Ed न आहे थियल उहो सीनियर त आहे पर फिट न आहे, पर हुनजो हूंदो त सही सीनियरिटी में। यूसुफ जे ख़रीदारनि में हुनजो नालो त हूंदो, त न सही असां वटि ही सिर्फ़ु असांजी प्रैक्टिस इहा आहे। पर बाबा छॾियो प्रैक्टिस खे, उसूल कानून रूल जी ॻाल्हि कयो। ईअं असां मूं वटि उस्ताद बि अचनि था जेके रोज़ानी कमेटी रूम में आऊं केतिरनि ई उस्तादनि खे 100 जी तइदाद में माण्हू अचनि था, उन्हनि खे ॿुधां थो। पोइ आऊं पुछां थो त बाबा तूं ॿुधाए तुंहिंजो सीनियरिटी नंबर कहिड़ो आहे, चए इहा त मूंखे ख़बर कान्हे। बाबा तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू तबिके मुआशिरे जा, तव्हां बि ईअं कंदव त पोइ आऊं कंहिंखां पुछां, पटे वाले खां पुछां त तुंहिंजी सीनियरिटी नंबर छा आहे, उनखे त वाक़ई ख़बर कोन हूंदी, पोइ कंहिंखां पुछां। तव्हांखे मां हिकिड़े वारे सां इंटरप्ट कंदुसि त जेका प्रैक्टिस रही आहे उहा आउट ऑफ रूल रही आहे, ऐं उस्तादनि जो चवणु इहो आहे त हिन में असांजो कसूर न, उहा तालीमी एडमिनिस्ट्रेशन जेको डिपार्टमेंट आहे उनजो कसूर आहे, उनजे करे असां उहो सज़ा भोॻूं था। जेकॾहिं शुरू खां रूल ते अमल थिए हा त शायदि अॼु इहे मसइला असां वटि न हुजनि हा। बिल्कुलु दुरुस्त आहे, बिल्कुलु दुरुस्त आहे, पर हाणे चवण जो मतिलबु इहो त जेको मूंखे अची चवनि था इहो पंहिंजे DO खे वञी चवनि त साईं सीनियरिटी लिस्ट ॾियो, उहो आऊं पोइ इन्हनि इश्यूज़ ते अचां थो त पोइ आऊं ॿुधायां थो त उहे शयूं किथे स्टकअप थियनि थियूं ऐं छो स्टकअप थियनि थियूं, ऐं उहे हींअर कीअं निकिरंदियूं अचनि पियूं सीनियरिटी लिस्टूं धड़ाधड़ अचनि पियूं, ऐं उन्हनि खे वेबसाइट ते रखां पियो। केतिरा त मूंखे ऑफिसर अची चवंदा आहिनि साईं हिते सीक्रेट आहे। सीनियरिटी लिस्ट सीक्रेट कीअं थींदी आहे बाबा, हुनखे सर्कुलेट करणो पवे थो, हुनखे त पब्लिश करणो पवे थो।
जंहिंजो ऑब्जेक्शन हुजे उहो साम्हूं अचे। हिते इहे बि थींदो रहियो आहे। तंहिंजे करे चवां थो त हीउ एॾो पुराणो डिपार्टमेंट थी करे जॾहिं खां मुल्क ठहियो आहे तॾहिं खां डिपार्टमेंट मौजूदु आहे ऐं उन में अहिड़ियूं अंधेर नगरियूं अची मूं ॾिठियूं आहिनि, ख़बर नाहे छो। सर ये जेके इरेगुलरिटीज़ आहिनि जी इन्हनि ते जी ईंदासीं, पाण 2-3 सुवाल जेके आहिनि उहे मेन इश्यूज़ खे डिस्कस करे वठूं, पोइ इहे इश्यूज़ पाण डिस्कस करे वठंदासीं। ज़रूरु ज़रूरु। अदर केडर्स ते अचो पिया, तव्हां ॻाल्हायो पिया 2012 में जेके अदर केडर्स वारा माण्हू भर्ती थिया पिए ऐं उन्हनि जो मसइलो कनि ज़िलनि में उहे रेगुलर थी विया, उनखे पघारूं बि इशू थी वियूं आहिनि ऐं कनि ज़िलनि में उहे शयूं कोन थी वियूं आहिनि। उन्हनि जे इशूज़ खे थोरो हाईलाइट कयो त तव्हां वटि स्ट्रेटजी कहिड़ी आहे जो कंहिं सां नाइंसाफ़ी न थिए, असां ॿिए केॾा जेके आहिनि प्रमोशन वठी वञनि ऐं रेगुलर थी वञनि, उनखे पघारूं बि मिली वञनि अदर केडर्स वारनि जो, जंहिंमें SLT वग़ैरह ॿिया टीचर्स अची पिए विया अथनि जेके 2012 में थिया, अञा वीचारा पघारूं खां सवाइ कमु कनि पिया। डॉक्टर साहब ॻाल्हि इहा आहे त 2012 पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका 2008 खां 13 ताईं हुई, उनजो आख़िरी साल हो इहो 2012 जो। उन में जाम अपॉइंटमेंट्स थियूं हुयूं एजुकेशन में, अदर केडर्स यानी टीचर मेन स्ट्रीम टीचर्स खां वठी करे SLT या ड्राइंग टीचर्स वग़ैरह उन्हनि जूं अपॉइंटमेंट्स थियूं हुयूं। उन में अपॉइंटमेंट्स में ईअं थियो त हिकिड़े ज़िले में 100 सीटूं या हुयूं, मिसाल जी ॻाल्हि इहा 20 सीटूं हुयूं सिंधी लैंग्वेज टीचर जूं। उहे 20 सीटूं उन वक़्त में कयूं वियूं। फौरी पोइ 2013 में शायदि फेब्रुअरी या मार्च में केयरटेकर सेटअप अची वियो। केयरटेकर सेटअप अची वियो त जेके पॉलिटिकल गवर्नमेंट हुई उहा त वञी इलेक्शन जूं तयारियूं कयूं हुन, पर जेके ऑफिसर हुआ उहे त पंहिंजी जॻह ते मौजूदु हुआ। उते ॿ ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ो त किन ऑफिसरनि चयो त हाणे उहा पॉलिटिकल गवर्नमेंट त आहे कान हींअर, तंहिंजे करे 20 जेके असां SLT खयां आहिनि उनजो तइदादु 30 करे था छॾियूं, हिकिड़ो असां ॿुड़ी वधाए था छॾियूं। हुननि छा कयो त 10 माण्हू ॿिया बि खणी छॾिया, यानी केयरटेकर सेटअप अचण वक़्तु मार्च में ऑर्डर कढियूं, पर बैक डेट में हुननि ऑर्डर कढियो। केयरटेकर सेटअप में वरी ट्रांसफर पोस्टिंग्स बि थियूं। ट्रांसफर पोस्टिंग में उहो ऑफिसर बि हलियो वियो जेको 20 खां 30 करे वियो। सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, पर किन जी। उन खां पोइ वञी उते क्लर्क वग़ैरह रहिया। हुननि ॾिठो त हाणे केयरटेकर सेटअप बि आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत वई हली ऐं शायदि ॿियो दफ़ो ईंदी बि कोन हुकूमत, ऐं असांजो ऑफिसर बि बदिली थी वियो। तंहिंजे करे हुननि क्लर्क बादशाहनि छा कयो जो ऑफिसर जहिड़ियूं सही, लेकिन उते हिकिड़ो मसइले में अटकी पिया। अपॉइंटमेंट थी, उनजो नवंबर में मेडिकल सर्टिफिकेट कीअं थिए? घणनि त कराए छॾियो, मार्च में मेडिकल सर्टिफिकेट कराए छॾियो, अप्रैल में वञी ज्वाइनिंग कयूं। जॾहिं इंक्वायरियूं थियूं त हुननि खां पुछूं त बाबा तव्हांखे ऑर्डर त मिलियो हो नवंबर 2012 में, तव्हां ज्वाइन कयो आहे अप्रैल 2013 में, 4 महीना छो किथे हो? मेडिकल बि तव्हां कोन करायो। पोइ चवंदा सही ग़रीब आहियूं, मिड़ई पारत अथव, माना सिधो कूड़ो केस आहे। हाणे उन्हनि कूड़नि केसनि जे करे उहे जेके सचा हुआ, असली केस हुआ, उहे बि डाउट में अची विया। उहे डाउट में अची वञण जे करे उन्हनि जूं बि पघारूं जेकियूं बंदि थी वियूं। ऑफिसर ईंदा विया, बदिली थींदा विया। हाणे इहो थियो त रिस्क केरु खणे? इदारनि में बि वञनि, नाइब केस ठहिया आहिनि, एंटी करप्शन जा केस ठहिया आहिनि, ऑफिसर गिरफ़्तार थिया आहिनि। हाणे जेकॾहिं केरु ऑफिसर इन्हनि में हथु विझे थो त उन ते बि इल्ज़ाम लॻंदा। उन करे इहे शयूं सभु रुकियूं पियूं आहिनि। इन क़िस्म जूं इंक्वायरियूं बि थियूं आहिनि, पर उहे इंक्वायरियूं थियूं, फाइलनि में रखियूं आहिनि। वॾो मसइलो आहे, पर इंशाल्लाह जेके पहिरीं इमीडिएट वारा मसइला आहिनि सर उनखे रिज़ॉल्व करण लाइ जेके लेवल ते अहिड़े क़िस्म जी मसइला आहिनि कमेटी ठाहिजे। जी, कमेटियूं सभु ठही चुकियूं आहिनि, सभु अची चुकियूं आहिनि, बार कमेटियूं ठहियूं आहिनि। इन में केतिरा वरी जेके ऑफिसर अञा वेठा आहिनि
उहे ख़ुदि बि चवनि था, उन्हनि खां पुछूं था त बाबा ही तुंहिंजे दौर में तोखे यादि आहे त 20 माण्हू हुआ, ही 40 माण्हू कीअं थी विया आहिनि? तूं चए त मूंखे ख़बर कोन्हे, ही भला 40 माण्हुनि जूं अॻियां आहिनि, तूं सही पंहिंजी सुञाण। चए थो मूंखे ख़बर नथी पए, मूं जहिड़ी सयूं ॿिया बि माण्हू करे सघनि था। ऐं वाक़ई ईअं बि आहे, हक़ीक़ी आहे या कूड़ी आहे, इन क़िस्म जूं फॉरेंसिक, इहो हिकिड़ो वॾी एक्सरसाइज़ आहे। इहो ईअं कोन्हे त बसि हाणे ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते करे छॾियो, छो जो हिन में इलाही कूड़ आहे, ऐं इहो सच ऐं कूड़ मिली करे इहो सुई सम्झो त विञाइजी वई आहे बोह जे ढेर में, उनखे ॻोल्हणो आहे, ऐं इहो जल्दी मसइलो हल कोन थींदो। ऐं जेकॾहिं उन कम में हथु विझां थो ऐं उन में टाइम लॻे थो, ॿियो सॼो कमु स्टॉप थी वेंदो, ऐं ॿियो सॼो कमु स्टॉप थो थिए त पोइ सभई इहो चवंदा त बाबा ही त वरी साॻी रवायती ॻाल्हि थी वई, मसइला उते ई उते पिया आहिनि थिया। त इन करे मूंखे जेके इमीडिएट नेचर जा मसइला आहिनि, पहिरीं उहे हल करणा आहिनि, ऐं पोइ जेके लॉन्ग स्टैंडिंग ऐं हेवी क़िस्म जा जेके ॿ टे मसइला आहिनि, उन्हनि में पोइ हथु विझंदुसि। जी डॉक्टर साहब। उन सां गॾोगॾु उमेद आहे त उहे सम्झी विया हूंदा। डॉक्टर साहब हिन फोरम खे इस्तेमाल कंदे उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे सुकून सां वेहो, बार बार मूं वटि अचण जी ज़रूरत कोन्हे। रोज़ानी कंहिं MP MNA मिनिस्टर खां को न को फोन अचे थो, वञी हुनखे मिनतूं कनि था, न को भाड़ा भरियो, न को केॾांहुं वञो, चुप करे वेहो, जेकी जो जिते आहे जो कुझु कयो पिया उहो कंदा रहो। तव्हांजो टर्न अचण ते आउं कम में हथु विझंदुसि। बाक़ी तव्हां जे कंहिंजे चवण ते आउं पंहिंजो कमु रफ़्तार छॾे विच में आउं ॿियो कमु कोन कंदुसि। जंहिं रफ़्तार सां हिकिड़ो मुंहिंजो रोड मैप ठहियल आहे, उन सां हलंदुसि। तव्हांजो इहे अचण वञण, सेक्रेटरीट जा पंध या ॿियनि वटि वञण जा पंध, या खाम इन फोरम जे ज़रिए सभिनी खे चई छॾियां त हिन सॼे प्रोसेस में एजेंट माफ़िया या ॿिया जेके क्लर्क माफ़िया असांजी जेका एजुकेशन जी आहे, उहा इहे सभु ॿाहिरि आहिनि। ख़बरदार जो कंहिं बि कंहिंखे पैसा ॾिना आहिनि या पैसनि जी ॻाल्हि कई आहे, या कि विच में केतिरा ई माण्हू तव्हांखे चवंदा बाबा ॻाल्हियूं करण जूं हिकिड़ियूं आहिनि, कम ॿिया थींदा आहिनि। हाथी जा ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा, खाराइण जा ॿिया आहिनि। त इन करे माठड़ी करे मूंखे ॾियो पैसा, आऊं त तव्हांखे कराए ॾियां कमु। चवंदा आहिनि जिते लोभी हूंदा आहिनि उते ठोकी बुख न मरंदा आहिनि। त इन करे इहे केतिरा ई माण्हू ईअं फुरिजी चुका आहिनि, फुरिजनि पिया। वाज़े लफ़्ज़नि में चवां थो त हिकु टके या पैसे जी न कंहिंखे ॾियण जी ज़रूरत आहे। तव्हां खां केरु वठे, तव्हां खां केरु घुरे, महिरबानी करे अचो ऐं मूंखे ॿुधायो, हिमत सां अची मूंखे हुनजो नालो ॿुधायो। पोइ हुनजो गलो ऐं मुंहिंजा हथ न हुजनि त आउं चोर आहियां हुननि सां गॾु हुननि जहिड़ो विया। बिल्कुलु बिल्कुलु सुठे ऑफिसर में इहा ई उमेद करे सघिजे थी त उहो घटि में घटि ट्रांसपेरेंसी खे क्लियर रखे, जो घटि में घटि इरेगुलेटरीज़ न थियनि। असां वटि ॿ अहम सुवाल जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, ऐं असांजा दोस्त बि काफ़ी सुवाल पुछनि पिया। हिकिड़ो आहे प्राइमरी टीचर्स जी अपग्रेडेशन, पर उन खां पहिरीं असां वेंदासीं प्रोमोशन जेके आउट ऑफ टर्न थिया, जेके तव्हां कैंसिल कया हुया, उन में काफ़ी माण्हुनि खे कुझु रिजर्वेशन्स बि आहिनि ऐं कुझु तव्हां काफ़ी ॻाल्हियूं करे बि विया आहियो। त इरेगुलेटरीज़ घणियूं थियूं आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त को बि ऑफिसर हुन में हथु न विझंदो। पर हिकिड़ा माण्हू इहो बि चवंदा त असांखे आउट ऑफ टर्न या कीअं बि प्रमोशन थियो आहे, असां 20-25 साल 30 साल सर्विस कई आहे, उन खां पोइ हाणे जेकॾहिं असांखे हटाए ॿिए खे आंदो थो वञे, पोइ असांजो छा थींदो? असांजा जूनियर असांखां सीनियर थी विया आहिनि, असां कोन पिया। बहरहाल आउट ऑफ टर्न प्रोमोशन्स वारो इशू पंहिंजी जाइ ते आहे, उहो रिसेंटली तव्हां हुनजी नोटिफिकेशन बि कढियो आहे, जेको माण्हू ॾिठो बि आहे। उन वारे सां तव्हां पंहिंजी पॉलिसी ॿुधायो ऐं स्ट्रेटजी बि ॿुधायो त इहो छा आहे, कीअं थिया आहिनि, तव्हां हुनखे कीअं जेके पोइ हिते कंदो। पर जेकॾहिं कंहिंजो राइट आहे ऐं उहो बि आउट ऑफ टर्न में अची वियो आहे, जेकॾहिं हिननि सॼे जेको आहे इरेगुलेटरीज़ में, उनजो सोल्यूशन तव्हां वटि कहिड़ो हुजणु खपे ऐं कहिड़ो हूंदो, उन वारे सां तव्हां पंहिंजी थोरी स्ट्रेटजी ॿुधाईंदो त असांजा टीचर में कुझु न कुझु सुकून जो जेको साह खणंदा ऐं ॿुधी सघंदा कीअं मसइला थींदा आहिनि। जी डॉक्टर साहब, हिन मसइले में एतिरो परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। थधे दिमाग़ सां, सुकून सां मुंहिंजी ॻाल्हि खे महिरबानी करे सम्झनि दोस्त, गौर सां सम्झनि। पहिरीं हिते हिन जो बैकग्राउंड ॿुधायां त सिंध में तमामु घणा आउट ऑफ टर्न प्रमोशन्स थिया हुआ। कंहिं दौर में हिकिड़ो लॉ हो, पुलिस जे लाइ हो, सिर्फ़ु उहो लॉ इहो हो
त जेकॾहिं केरु कारकर्दगी करे ॾेखारे थो, का अहिड़ी कारकर्दगी ॾेखारे थो जेका हुनजे सर्विस रूटीन खां हटी करे आहे, पंहिंजी ज़िंदगी खे मुश्किल में विझे थो, पंहिंजी ज़िंदगी खे जोखे में विझे थो, उन में ज़ख़्मी बि थिए थो, या इन क़िस्म जो कोई आउट ऑफ द वे हिकिड़ो अहिड़ो वॾो कमु करे थो, उन जे लाइ उन वक़्तु रिवार्ड जे तौर ते हुनखे चयो वियो हो जेकॾहिं हिकिड़ो ASI या अहिड़ो कमु करे थो त हुनखे आउट ऑफ टर्न प्रोमोशन ॾेई सब इंस्पेक्टर कयो वञे, छो जो हुन पंहिंजी ज़िंदगी खे दाव ते लॻायो आहे। इहो रूल हो ऐं उहो रूल तमामु घटि इस्तेमालु थींदो हो। उन खां पोइ छा थियो त इहो रूल कंहिं तरीक़े सां सिंध गवर्नमेंट जे ॿियनि डिपार्टमेंट्स में अची वियो ऐं धड़ाधड़ माण्हू आउट ऑफ टर्न प्रोमोशन थिया। माण्हू छा कंदा हुआ त लिखी ॾींदा हुआ, अहिड़ा अजीबो ग़रीब केस मूं पाण ॾिठा, कंहिं माण्हू जो 17 ग्रेड खां 18 ग्रेड में आउट ऑफ टर्न प्रोमोशन थियो, या इवन 19 खां 20 ग्रेड में प्रोमोशन थिया आउट ऑफ टर्न, जंहिंमें इहो लिखियल हो त हीउ माण्हू सुबुह जो रोज़ानी सवेरे अचे थो ऐं सॼो ॾींहुं कमु करे थो, ईमानदारी सां कमु करे थो, तंहिंजे करे हिनखे आउट ऑफ टर्न प्रोमोशन ॾिनो वञे। ऐं उनखे आउट ऑफ टर्न प्रोमोशन, बाबा हीउ त हुनजो कमु आहे, हुनजी ड्यूटी आहे, सुबुह जो सवेरे अचणी त हुनजी ड्यूटी आहे। ड्यूटी खां ॿाहिरि कहिड़ो आउट ऑफ द कॉल ऑफ ड्यूटी खां हुन ॿाहिरि छा कयो आहे? कुझु बि न। अहिड़ा बेशुमार केस थिया। नतीजो 17 ग्रेड वारा 19 ग्रेड में पहुची विया जूनियर, ऐं जेके सीनियर हुआ उहे 17 ग्रेड में रहिया। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हिकु दफ़ो मुंहिंजो हिकिड़ो जूनियर 19 ग्रेड में होसि ऐं मुंहिंजो जूनियर 18 ग्रेड में हो। उन खां पोइ हू 19 ग्रेड में आयो ऐं प्रमोशन मुंहिंजी थियण वारी हुई 20 ग्रेड में, ऐं हू 19 में हाणे उन वक़्तु आयो। अचानक मूंखे ख़बर पई त हू आउट ऑफ द टर्न प्रमोशन वठी हाणे 20 ग्रेड में आहे। ऐं जेकॾहिं उन वक़्त में मुंहिंजी पोस्टिंग थी एडिशनल सेक्रेटरी, त हू मुंहिंजो सेक्रेटरी थी, मुंहिंजो बास थिया। छा इहा ॻाल्हि क़ाबिल क़बूल आहे? अहिड़ा बेशुमार केस थिया। पोइ माण्हू हाई कोर्ट में विया, सुप्रीम कोर्ट में विया। सुप्रीम कोर्ट में 2011 में हिकिड़ी पिटीशन दाख़िल थी। मुंहिंजो ख़्यालु आहे त उन पिटीशन जो नंबर हो 89/2011। ऐं इस्लामाबाद में कई दफ़ा केस हलियो, कराची में हलियो, ऐं उन खां पोइ इहो 2013 में हिकिड़ो लैंडमार्क डिसीशन आयो सुप्रीम कोर्ट जो, जंहिंमें लिखियल हो त आउट ऑफ टर्न प्रोमोशन्स 3 कैटेगरीज़ ॿियूं हुयूं, उहे सभु रद्द कजनि था ऐं सभु जा सभु पहिरीं वेंदा पंहिंजे उहिदे ते। तव्हांखे यादि हूंदो त DIG जेके हुआ उहे वापसि इंस्पेक्टर थी विया हुआ। हिकिड़ो सेक्रेटरी थी वियो हो, इंडक्शन थी वई हुई, कैडर चेंज थी विया हुआ। हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां, इहा बैकग्राउंड ॿुधाइण ज़रूरी आहे। असां हक़ जी ॻाल्हि कयूं था, पर जॾहिं ॿिए जो हक़ खाऊं था त उहो असांखे यादि नथो रहे। असां रुॻो पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कयूं था। तव्हांजो हक़ तेसि ताईं आहे जेसि ताईं ॿिए जो हक़ नथा खाओ, पर ॿिए जी गिची ते लत ॾेई जेकॾहिं तव्हां पंहिंजो हक़ वठो था त इहो तव्हां ज़्यादती था कयो। हिकिड़ो मिसाल तव्हांखे आउं ॿुधायां त हिकिड़ी होम्योपैथिक डॉक्टर हुई, उनजी इंडक्शन थी हुई, ईअं ई 17 ग्रेड में उनखे खयो वियो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट में। आउट ऑफ द टर्न प्रोमोशन ॾेई 2 सालनि में उनखे 18 ग्रेड ॾिनो वियो। फर्दर 2 सालनि में उनखे 19 ग्रेड ॾिनो वियो ऐं हुनखे 20 ग्रेड जी पोस्ट ते DG कयो वियो, MD कयो वियो। खां वधीक आहिनि, तंहिंजे करे मूंखे ज़िम कयो सेक्रेटरीट सर्विस में। पोइ हुनखे PSS में ज़िम कयो वियो ऐं हुनखे एडिशनल सेक लॻायो वियो। उन मूंखे PCS कैडर में शामिल करे मूंखे कमिश्नर कराची लॻायो वियो ऐं उहा समरी बि मूव थी हुई। इहो केस सुप्रीम कोर्ट में आयो ऐं इतफ़ाक़ सां उन ॾींहुं मौजूदु हो सुप्रीम कोर्ट में। ऐं हुन जॾहिं सुप्रीम कोर्ट जो हुनजे वकील जॾहिं मिज़ाज ॾिठो, तॾहिं हुन चयो त आउं पंहिंजो केस वापसि वठां थो।
जज पुछियो त डॉक्टर आहे ऐं एडिशनल सेक्रेटरी लॉ कीअं आहे? असांजे ई सरकारी वकील चयो त साईं थी सघे थो त PhD हुजे, पर मूंखे ख़बर हुई त मूं कोर्ट में रड़ियूं कई, मुंहिंजो साईं त होम्योपैथिक डॉक्टर आहे, हीउ त इंडक्शन थी आहे, हीउ तमामु ग़लति थियो आहे। इन क़िस्म जा केस जेके हुआ बेशुमार थिया। पोइ कोर्ट फ़ैसिलो कयो इहे सभु केसिस वापसि थियनि ऐं उहा जेका डॉक्टर हुई उनखे 19 मां हटाए 18 में न आंदो वियो, 17 में आई वापसि। उनखां पोइ उनजी सीनियरिटी डिसाइड थी, पोइ ॾिठो वियो त 17 में हाणे सीनियर मोस्ट आहे, हुनजी DPC करे हुनखे 18 में रखियो वियो ऐं 2 सालनि खां पोइ वरी 18 में बि सीनियर थी वई त वरी हुनखे 19 में कानून जे ज़रिए रखियो वियो। हाणे हू 19 ग्रेड में आहे, जेकर हू तकड़ न करे हा तॾहिं 19 ग्रेड में अची वञे हा। असां वटि एजुकेशन में बि ईअं थियो। असां वटि एजुकेशन में जॾहिं कंहिंखां पुछंदो आहियां त बाबा तूं केतिरो सीनियर आहीं, त हू चवंदो आहे 15 साल 18 साल। पोइ पंहिंजी सीनियरिटी नंबर न ॿुधाईंदा आहिनि। उन में असांजे ऑफिसरनि जो वॾो आहे ऐं हुननि बि कॾहिं हिन पासे सोचियो न त पोइ हिन शइ जी बि अहमियत आहे। त कंहिं चयो त साईं 8 साल से सीनियर थी वियो आहे, 10 साल सीनियर थी वियो, हाणे हिन जो प्रमोशन राइट थी वियो आहे। पर हू इहो न ॾिठो त 11 साल वारो बि हिन खां अॻे वेठो आहे। हिकिड़ो 10 साल सीनियर थी वियो आहे, उनजो हक़ आहे, पर उन खां पहिरीं हक़ आहे 11 साल वारे सीनियर जो ऐं 11 साल वारे खां पहिरीं हक़ आहे 12 साल वारे जो। जेकॾहिं को 15 साल सीनियर वेठो आहे त पहिरीं उनखे हक़ ॾिजे। पर 10 साल सीनियर वारे माण्हू जो जीअं त सिफारिश हुई, सीनियरिटी जी कंहिंखे ख़बर न हुई, उहो DO साहब वटि या डायरेक्टर साहब वटि वञे थो, चए थो साईं मुंहिंजो प्रमोशन कयो, बसि मुंहिंजो साथ वञे, मुंहिंजो प्रमोशन कयो, ऐं तमामु घणो सीनियर आहियां। डायरेक्टर साहब चवे थो त मिस्टर सो एंड सो फ्रॉम उबावड़ो is hereby promoted as HST. PST is promoted as HST. उनखां पोइ जेके सीनियर वेठा हुआ उहे वेठा आहिनि सीनियर। उहे डॉक्टर मुबारक वटि वञनि, मुमताज़ बुखारी वटि वञनि, अकबर लगारी वटि वञनि, साईं ज़ुल्म बगदाद घोड़ाड़े असांजी ॿुधो, असां सीनियर आहियूं, सीनियर खे छॾे ॾियो, न चुप करे वे, माठ करे वे, छाजो सीनियर आहीं, हल वे नौकरी कर। चुप करे वेही रहिया, बेपहुच माण्हू चुप करे वेही रहिया। हालांकि चुप न करणु खपे। हिते हू पंहिंजे राइट लाइ धरणियूं अची हणनि था, वी वाटर कैनन खे फेस कनि था, हिते छो चुप कयूं? बिल्कुलु न करणु खपे। हुननि चुप कई। सुप्रीम कोर्ट जो जॾहिं हुकुम आयो तॾहिं हर सेक्रेटरी खे हुकुम थियो त तव्हां एफिडेविट लिखी ॾियो, तव्हां पहिरीं सभु रिवर्ट कयो, एफिडेविट लिखी ॾियो त तव्हांजे खाते में को बि आउट ऑफ द टर्न प्रमोशन न आहे। खुदि मूं कल्चर डिपार्टमेंट में जेके आउट ऑफ टर्न हुआ, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में बि सभिनी खे आउट ऑफ टर्न प्रमोशन रद्द करे सर्टिफिकेट लिखी ॾिनूं त मुंहिंजे खाते में को बि माण्हू न आहे। ऐं एजुकेशन सेक्रेटरी बि लिखी ॾेई आयो त मुंहिंजे खाते में को बि आउट ऑफ टर्न प्रमोशन न आहे। हुननि एक्सरसाइज ई न कई। हाणे जेकॾहिं केरु माण्हू हलियो वञे कंटेम्प्ट में त सही सेक्रेटरी एजुकेशन ही लिखी ॾेई वियो आहे, पर हिते हेतिरा माण्हू वेठा आहिनि आउट ऑफ टर्न प्रमोशन, त हींअर पुछाणो मूंखां थींदो। हाणे सवलो मसइलो आहे, घणो परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। जिन माण्हुनि जा आउट ऑफ टर्न प्रमोशन थिया हुआ उन्हनि जा बि हाणे ड्यू थी विया आहिनि। हाणे तरीक़ो इहो थींदो त जेके कैंसिल थींदा ऐं सीनियरिटी लिस्ट में हू टॉप ते आहिनि, हू डिज़र्व कनि था, त हुननि खे ॿीहर JST HST जेका जंहिं बि शइ लाइ क्वालिफाई कनि था उहे थींदा। हाणे तव्हां पुछंदो त भला ईअं करण जी छा ज़रूरत आहे? जॾहिं हू ईअं ई HST थींदा त पोइ ईअं ई छो न भला वेठा हुजनि? जेकॾहिं हू ईअं वेठा आहिनि त हू हींअर चवनि था असांखे 17 ग्रेड ॾियो। जॾहिं तूं HST थींदा त ॿियनि खां जूनियर हूंदा, पर हींअर मूं वटि केतिरा माण्हू अचनि था। हू या त हिन ग़लति कम खे असां एतिरो त इंटरनलाइज़ करे छॾियो आहे जो उन ग़लति कम खे असां ॿुधाईंदे असांखे उहो ग़लति लॻे ई नथो। मूं वटि केतिरा माण्हू अचनि था, साईं मुंहिंजी प्रमोशन 17 में हींअर जेको थिए पई उहा कोन थी आहे। अच्छा बाबा ठीकु आहे, कॾहिं जो अपॉइंटी ऐं सीनियरिटी में छा आहे? सीनियरिटी में त मुंहिंजो अचे थो नंबर 243,
पर आउं हींअर आहियां 35 नंबर ते। अब इहो छा चकर आहे? 243 अचे थो त 35 ते कीअं अची वञे? चए साईं हू कयूं न सिंगल पेज प्रोफार्मा प्रमोशन कयूं न। इहो इहो टर्म अची मूं पहिरीं दफ़ो ॿुधो आहे, कहिड़ी भला आहे? डिपार्टमेंट खां पुछियुमि, चवंदा हुआसीं इहो डीओ जी डायरेक्टर जी मर्ज़ी हूंदी हुई, उहो घुराए चवंदा हुआ त तूं हाणे प्रोमोटेड आहीं। उहे चवंदा साईं असांजो हक़ आहे, हाणे 17 ग्रेड ॾियो। बाबा गो टू योर सीट, गो बैक टू पीएसटी। हाणे नई साईं डीपीसी थींदी तव्हांजी, तव्हां डिज़र्व कयो था, बिल्कुलु एचएसटी थींदो, डिज़र्व थियो था त तव्हां हेडमास्टर बि थींदो। पर फ़िलहाल तव्हां बैक टू पवेलियन। ऐं मूं करे छॾिया आहिनि ऐं आउं सर्टिफिकेट वठंदुसि, एफिडेविट वठंदुसि सभिनी डीओस खां, डायरेक्टर्स खां, त असां वटि हाणे को बि आउट ऑफ टर्न प्रमोशन न आहे। ऐं हू सर्टिफिकेट ॾियण खां पोइ जेकॾहिं को बि आउट ऑफ टर्न प्रमोशन ज़ाहिर थियो त उन माण्हू जे ख़िलाफ़ आउं कानूनी कार्रवाई कंदुसि, डीओ डायरेक्टर जे ख़िलाफ़। ऐं उन्हनि उस्तादनि खे गुज़ारिश आहे त जेके आउट ऑफ टर्न प्रमोशन थिया आहिनि उहे महिरबानी करे पाण ई ॿुधाए बि आउट ऑफ वञनि पीएसटी में, जे न त पीएसटी जी अलॻि सां हाणे सीनियरिटी लिस्ट ठहंदी, उन में हुनजो नालो कोन हूंदो। जेकॾहिं को रहिजी वियो त पोइ उन्हनि जी पीएचडी थींदी ऐं हुनजो जॾहिं बि ख़बर पई 2 साल खां पोइ उहो वरी रिवर्ट थी वेंदो पोइ हिते। तंहिंजे करे हींअर लाइन पोयां खां शुरू थिए पई, वञी पुठि बीहो लाइन में ऐं लाइन सां अचो। मूंखे उमेदु आहे त मूं जेका ॻाल्हि करणु चाहे पई उहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। बिल्कुलु सही, तव्हांजी वॾी महिरबानी। मुमताज़ साहब सीनियरिटी बाय वर्च्यू ऑफ ईयर्स न काउंट कबी आहे। सीनियरिटी हमेशह ॿिए खे ॾिसी कबो आहे त सीनियर कंहिंखां सीनियर आहे। जेकॾहिं अकेलो माण्हू हूंदो उहो सीनियर कोन थींदो कंहिंखां बि, उहो अकेलो आहे। जॾहिं 2 हूंदा त उन्हनि मां हिकिड़ो सीनियर थींदो। ईअं कोन्हे त आउं 20 साल सीनियर आहियां तंहिंजे करे मूंखे प्रमोशन कयो। बाबा मूंखां 22 साल सीनियर वारा जेके वेठा आहिनि उन्हनि खे किरां कयूं, गोली हणी छॾियूं छा? उन्हनि जो हक़ आहे। तो बेपहुच आहिनि, ग़रीब आहिनि, पहुची कोन सघिया सेक्रेटरी वटि या पहुची कोन सघिया एमपीए मिनिस्टर वटि, तंहिं करे उहे भले वेठा हुजनि हुते। ख़ुदा खणाई करे तव्हांजी महिरबानी करे ज़ालिम न बणिजो, मज़लूम जो हक़ न खाओ। तव्हां ॿिए खे कतार खां निकिरी करे उनजो हक़ खाई अॻिते आया आहियो। हाणे ख़ामोशी सां महिरबानी करे पोइ हिते वञो, जेको जंहिंजो हक़ आहे उनखे अॻिते अचणु जी। हा, वॾी महिरबानी। मुमताज़ बुखारी साहब असां वटि एज़ ए मुबसर शामिल थिया आहिनि। साईं असां सां हाल अहिवाल कंदा, पंहिंजा तजुर्बा ॿुधाईंदा, पंहिंजो जेको सहाफ़ती हवाले सां जेको साईं एक्सप्लोर कयो आहे उहो बि असां साईं खां ॿुधंदासीं। पर हाणे घटि में घटि आउट ऑफ टर्न प्रमोशन में जेको हिकिड़ो फियर हो, हिकिड़ो ख़ौफ़ माण्हुनि में तारी हो, असां आउट ऑफ टर्न प्रमोशन वठी वियासीं। हाणे असां हाले किथे पहुता आहियूं, पोइ जेकॾहिं ॿिया प्रमोशन करे वठी अची हिते बीहंदा, असां वरी पोइ हिते वञी बीहंदासीं। हुनजे करे उनखे ख़ौफ़ करणु डिॼण जी का ज़रूरत कोन्हे। अकबर साहब जीअं ॿुधायो, तव्हां पंहिंजी पोज़ीशन ते वञो ऐं लाइन में बीहो, त उन लाइन में जेके जेके तव्हां खां वधीक डिज़र्विंग माण्हू आहिनि उन्हनि जी प्रमोशन थींदी, पोइ तव्हांजी बि थींदी। तव्हांजो हक़ न मारिबो ऐं तव्हांजो जेको राइट हूंदो, जाइज़ राइट, उन ते तव्हां अची वेंदो। उनजी उमेद तव्हां हिन शइ खे जेके दोस्त असां ॿुधनि पिया आहिनि, जिन खे ख़ौफ़ हुयो उहो हाणे ख़तमु थी वियो, काफ़ी ॻाल्हियूं क्लियर थी वियूं। ममता साहब, तव्हां खां असां हाल अहिवाल वठंदासीं, पर हिकिड़ो सुवाल अकबर साहब खां असां वठंदासीं। कुझु माण्हू सुवाल बि पुछनि पिया त जेके पीएचडी खे अपग्रेड करण वारो जेको इशू हुयो, त माण्हुनि खे उमेद हुई त 9 खां 14 ग्रेड में उनखे अपग्रेड कयो वञे ऐं उन्हनि खे कुझु बहितर फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि ऐं कुझु मथे आंदो वञे, उहो बहितर थींदो। उन हवाले सां कुझु पॉलिसियूं ॿुधण में बि आयूं त थियनि पियूं। उन हवाले सां कहिड़ी पेशरफ़ थी आहे, डेवलपमेंट कहिड़ी थी आहे ऐं उन्हनि जो तरीक़ेकार कीअं हूंदो? अकबर साहब, उन हवाले सां तव्हां असांखे हाईलाइट कयो। त पोइ आख़िरी सुवाल असांजो आईडीज़ बंदि हुजण जो आहे, उन ॾे वेंदासीं, मुमताज़ साहब खां बि हाल अहिवाल वठंदासीं। जी डॉक्टर साहब, इहो कैबिनेट में इशू वियो हो त पीएचडी असांजो उनखे हक़ मिलणु खपे। 9 ग्रेड में अॼुकल्ह जी नौकिरी जेको आहे उहो उस्ताद जे लाइ तमामु घटि आहे ऐं उन कैबिनेट उसूली तौर ते ओके बि करे छॾियो, उसूली तौर ते। पर हिकिड़ी कैबिनेट जी हिकिड़ी फाइनेंस कमेटी ठहियल आहे, उहा फाइनेंशियल मैटर इन्वॉल्व पवंदो, खज़ाने ते केतिरो बार
हूंदो उहो तय कंदी आहे, पोइ उहो पंहिंजी रिकमेंडेशन ॾींदी आहे ऐं काफ़ी अरसे खां उहो मैटर उन कमेटी वटि पियल आहे। उन कमेटी जो चेयरमैन जेको आहे साईं मिनिस्टर साहब साईं इम्तियाज़ शेख साहब आहिनि। त हिते मूं अची उन फाइल खे स्टडी करे ऐं अॼु छंछर जो ॾींहुं अॼु आउं ऑफिस में वेठो आहियां ऐं हर छंछर आचर ते बि आउं ऑफिस में वेंदो आहियां पेंडिंग इश्यूज़ खे कढण जे लाइ। त अॼु इहो मूं लेटर लिखी फाइनेंस कमेटी खे मोकिलियो आहे। अॼु 1-2 ॾींहंनि में पहुची वेंदो त महिरबानी करे मीटिंग करे हिन मामले खे क्लियर कयो त असां हिनखे ॿीहर काबीना में आणे ऐं हिनखे असां पास करायूं ऐं उमेद आहे त हीउ थोरे अरसे में थी वेंदो ऐं PhDs जी अपग्रेडेशन थी वेंदी ऐं जेसीं ताईं अपग्रेडेशन थिए तेसीं ताईं PhD महिरबानी करे जेको टाइम मोबाइल ते मूंखे मैसेज करण में लॻाइनि था, जेको MPA खे वठी मथो खाइनि था, उहो टाइम ज़ाया करण जे बजाय उहो ॿारनि खे वञी कुझु न कुझु पढ़ाइनि। अच्छा सर, ऐं तव्हांजो कमु थिए पियो, तंहिंजे करे उन सबर जी। अच्छा सर, इहो जेको PhD अपग्रेडेशन वारो आहे नवनि टीचर्स लाइ जेके अपॉइंट थींदा उहे या जेके ऑलरेडी अपॉइंट थियल आहिनि उन्हनि जे लाइ बि हूंदो? जेके ऑलरेडी अपॉइंट थियल आहिनि, जेके नवां थियनि पिया उहे थी अथई 14 ग्रेड में। ठीकु आहे सर, हाणे आख़िरी सुवाल पाण वठंदासीं त काफ़ी टीचर्स जी शिकायत आहे त उन्हनि जूं आईडियूं बंदि आहिनि या बायोमेट्रिक सिस्टम में फॉल्ट जे करे या कंहिं ॿिनि मसइलनि जे करे उन्हनि जे IDs जो मसइलो आहे। उन IDs जे मसइले जे करे काफ़ी माण्हू फाथल बि आहिनि, काफ़ी टीचर्स जेके आहिनि मुश्किलातुनि जो शिकार आहिनि, काफ़ी जेके शिकायतूं बि कनि था पिया। उन्हनि जे लाइ तव्हां वटि छा सोल्यूशन आहे या हिकिड़ी हिकमत अमली आहे, उन्हनि खे छा करणु खपे, आईडियूं बहाल कीअं थींदियूं? ID बंदि थियण जा 3-4 रीज़न्स आहिनि। हिकिड़ो थोरो बैकग्राउंड इन करे ॿुधाइणु ज़रूरी आहे ताकी केतिरियूं शयूं असांजे दोस्तनि खे ख़बर हूंदे बि वरी उहो मूंखे ईअं ॿुधाइण जी कोशिशि कंदा आहिनि, मूंखे सम्झाइण जी कोशिशि कंदा आहिनि जहिड़ो मूंखे ख़बर कोन्हे का। ऐं आउं को नओं आयो आहियां किथां, एजुकेशन में आउं नओं ज़रूरु हींअर एज अ सेक्रेटरी आयो आहियां, पर एजुकेशन मतिलबु नहीं कोन्हे। मुंहिंजे ख़ानदान जा 20 माण्हू एजुकेशन में आहिनि, प्राइमरी टीचर खां वठी प्रोफेसर्स ताईं मुंहिंजे ख़ानदान में आहिनि, हर केडर में माण्हू आहिनि मुंहिंजे ख़ानदान जा। मुंहिंजे ख़ानदान में ॻाल्हि ई रुॻो एजुकेशन जी हूंदी आहे, तंहिं करे मूंखे सभिनी मसइलनि जी ख़बर आहे। हीउ जेको 12 वारो अदर केडर वारो जेको मसइलो थियो, उन में ख़ुदि मुंहिंजो भाइटियो बि आहे, उहो उनजो बि पघार बंदि पई आहे। उन में जेको मूं तव्हांखे ॿुधायो हिकिड़े माण्हू जी IDs उहे बंदि आहिनि जेके अदर केडर में आहिनि, जिन जो अदर केडर वारो जेसिताईं डिसीशन न थींदो तेसिताईं उहे IDs कोन खुलंदियूं। नंबर 2, IDs घणे तादाद में जेके बंदि आहिनि उहे उन्हनि माण्हुनि जूं आहिनि जेके बायोमेट्रिक वारा अटेंडेंस जे लाइ जॾहिं असांजा विया स्कूलनि में त उहो टीचर एब्सेंट मिलियो। हिकु दफ़ो उहो टीचर एब्सेंट मिलियो, वरी 15 ॾींहं महीने खां पोइ या 2 हफ़्तनि खां पोइ जॾहिं वरी विया उते विज़िट करण जे लाइ, ॿियो दफ़ो उहो टीचर एब्सेंट मिलियो। टियों दफ़ो उहो टीचर एब्सेंट मिलियो त उनखे करार ॾिनो वियो एब्सकॉन्डर। एब्सकॉन्डर्स जूं IDs बंदि थी हुयूं। टी ID ईअं बंदि थी, हिकु दफ़ो विज़िट में या 2 दफ़ो विज़िट में या उते ख़बर पई, हेड मिस्ट्रेस या हेड मास्टर ॿुधायो त ही आर शी इज़ हैबिचुअल एब्सेंटी, कि 2 दिन ये आती। भले उर्दू में पूछो, उर्दू वारा भी इलाही उस्ताद आहिनि जेके उर्दू वारा बि ॿुधणु सम्झणु चाहींदा हूंदा, मां उर्दू में ई थोरो ॻाल्हायां ताकि वीचारा उहे भी समझन। भाई हेड मिस्ट्रेस कहती है कि ये टीचर जो है ये हैबिचुअल एब्सेंटी है, ये कभी आती है कभी नहीं आती, सुबह आती है जल्दी चली जाती है, देर से आती है। इन किस्म की शिकायत थी। जेकर ऐसी कोई जब शिकायत हुई तो उसकी उन टीचर्स की, उन असातिज़ा की भी ID बंद कर दी गई। लेकिन हमारे डिपार्टमेंट की ये बहुत बड़ी गलती हुई, बहुत बड़ी निग्लिजेंस हमारे डिपार्टमेंट की ये हुई कि उसका कोई तरीक़ेकार वजह नहीं किया कि अगर 1 दिन या 2 दिन या हैबिचुअल जो एब्सेंटी है या एब्सकॉन्डर है तो उसका करना क्या है। क्या उसको ID बंद करके चुप करके बैठ जाएं? 2015 में ID बंद हुई, 2016 में ID बंद हुई,
ज्यादातर 2016 की आईडीज है। तो 2016 से लेके आज तक वो आईडी बंद है और उसका कोई डिसीजन नहीं हो रहा। अरे भाई, अगर कोई एब्सकॉन्डर है तो उसके लिए कानून मौजूद है, उसको शोकाज नोटिस दें, एक दो नोटिस देके, फाइनल शोकाज नोटिस देके उसको निकाले नौकरी से। उसको एब्सकॉन्डर है तो उसको उससे जान छुड़ाएं। अगर कोई हैबिचुअल एब्सेंटी है तो उसको उस पर कोई कार्रवाई करें, उसको शोकाज दें, उसकी उस पर कोई तादीबी कार्रवाई, को माइनर मेजर कोई पेनल्टी लगा के उसकी आईडी खोलें, उसको तनख्वाह दें। ये ऐसे डंप होते गए। मैंने जब इसकी स्टडी की तो मैंने कहा जो आईडीज बंद हैं अदर कैडर की वजह से, वो उसके अदर कैडर का फैसला आने तक वो आईडीज बंद रहेंगी। एब्सकॉन्डर कोई है या नहीं है अभी इसका, क्योंकि कुछ लोग यूं भी लगा कि दूसरी नौकरी कर रहे हैं, या कुछ ये भी लगा कि कुछ लोग पढ़ने के लिए, नौकरी के लिए, किसी और पर्पज के लिए मुल्क से बाहर चले गए, वो एब्सकॉन्डर हो गए। 2 साल बाद आए और कहते हैं हमारी आईडी खोलो, हम तो रोज चक्कर लगाते हैं, अब हमें कैसे पता चलेगा कि ये बंदा एब्सकॉन्डर है या नहीं है। तो मैंने एक तरीका निकाला है और मेरे पास लोग आ रहे हैं और मैं कहता हूं कि आप मेरे पास जब आए आईडी खुलवाने के लिए तो आप एक सर्टिफिकेट ले आए टीओ से, तहलका एजुकेशन ऑफिसर से, कि ये 2016 में इसकी जो आईडी बंद हुई थी, ये 2016 से आज तक ये रेगुलर है, ये एब्सकॉन्डर नहीं है, ये रेगुलर है। तो उसको सजा सिर्फ एब्सेंट होने की मिले, उसको एब्सकॉन्डर की सजा ना मिले। और ऐसे रोजाना 3-4 आईडीज मैं खोल रहा हूं। तो होता यह है कि जो टीचर्स आते हैं, असातिज़ा आते हैं, उनको मैं ये तरीका बताता हूं, हर एक को बताता हूं, वो फिर वो जाते हैं, दोबारा आते हैं, अपना टाइम जाया करते हैं, मेरा टाइम जाया करते हैं। तो इस फोरम को यूज करते हुए मैं उनको कहता हूं कि मेरे पास आने से पहले आप वो सर्टिफिकेट ले आए, और वो सर्टिफिकेट लेके आए, मैं उसी वक्त आईडी खोलने का लेटर दे दूंगा एजी सिंध के लिए। इस तरह से लार्ज स्केल में आईडीज जो है वो खुल जाएंगे, और फिर आपको वार्निंग होगी, वार्निंग मिलेगी, या आप पे कोई भी कार्रवाई होगी वो इससे हटकर होगी, लेकिन आपकी तनख्वाह शुरू हो जाएगी। तो ये आईडीज वाला मसला आपके फोरम के थ्रू जब ये मैसेज जाएगा तो मेरे ख्याल में 15-20 दिनों में मेरे पास बहुत सारे ऐसे सर्टिफिकेट आ जाएंगे और बहुत सारी आईडीज इंशाल्लाह ताला खुल जाएंगे। सर तमारी तो तमाम जो उसकी आईडी 2016 में बंद हुई थी, अब तक उसकी तनख्वाह बंद है, इससे ज्यादा सजा उसको क्या मिलेगी? उसको और क्या सजा दें हम? बहुत बड़ी सजा हो गई उसके लिए। उसने जितना गुनाह किया था उससे 10 गुना ज्यादा सजा हमें दी, वो 9 गुना सजा मुझे मिलनी चाहिए। मैंने क्यों इतनी देर की? उसके बच्चे भूख पे क्यों बैठे हैं? ये मुझे माफी मांगनी चाहिए। मैं मांगता हूं अपने डिपार्टमेंट की तरफ से, घर में शर्मिंदगी का मकाम है कि मेरे डिपार्टमेंट ने इतनी कोताही इतनी क्यों की, इतनी नेग्लिजेंस क्यों की? एक छोटी सी गलती की इतनी बड़ी सजा क्यों मिली? जितनी जितनी सजा है जिसकी गलती की, उतनी सजा देना। उस गलती की, एक अगर चोर है तो उसको मैक्सिमम पनिशमेंट भी पाकिस्तान पिनल कोड में 3 साल है, उसको फांसी तो नहीं लगाएंगे। जिसने चोरी किया इसको फांसी लगाओ, जिसने जेब काटी है इसको 3 साल के लिए तो नहीं भेजेंगे। उसका एक हर हर ऑफेंस का एक उससे प्रोपोर्शनल सजा है, ज्यादा से ज्यादा वो। ये तो बहुत बड़ी सजा हो गई। 6 साल से 5 साल से उन लोगों के बच्चे भूख पे बैठे हैं। मुझे बहुत शर्मिंदगी होती है जब मैं ऐसे असातिज़ा से मिलता हूँ। जी डॉक्टर साहब। अल्लाह करे सारे लोग आपकी तरह, सारे ब्यूरोक्रेट, सारी एडमिनिस्ट्रेशन और सारे सेक्रेटरी आपकी तरह सोचे तो शायद हमारे मुल्क का जो निज़ाम है वो बहुत अच्छा हो जाए। असां मुमताज़ बुखारी के साहब के भलीकार चाहता है, साईं का कुछ कमेंट्स भी वठंदासीं। मुमताज़ बुखारी साहब तव्हांखे भलीकार कयूं था असां, ऐं तव्हां हिकिड़ो सीनियर सहाफ़ी हुजण जे नाते, ऐं तव्हां हिकिड़े एजुकेशन इल्मु अदब सां रिलेटेड हुजण जे नाते तव्हां असां वटि मुबसर जे तौर ते शरीक थिया आहियो। ऐं तव्हां खां असां उस्तादनि जे मसइलनि ते, स्कूल जे मसइला तालीमी हवाले सां, बाक़ी शयुनि ते असां बाद में वेंदासीं, पर उस्तादनि जे मसइलनि जे हवाले सां असां तव्हां खां कुझु आगाही वठंदासीं। त तव्हांजी नज़र में उस्तादनि जा जेके अकबर साहब ज़िक्र करे वियो, उन खां सवाइ ॿिया कहिड़ा मसइला तव्हांजे नज़र में आहिनि ऐं तव्हांजे ऑब्ज़र्वेशन में आहिनि, ऐं तव्हां उनखे कीअं डिफाइन करणु ॿुधाइणु चाहींदो, त उनजे सोल्यूशन जे हवाले सां अकबर साहब सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो, कहिड़ा सुवाल पुछणु चाहींदो, ऐं तव्हां पंहिंजे ऑब्ज़र्वेशन खे कीअं बयानु कंदो। त तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांजा थोरा था मञूं त तव्हां टाइम कढी आयो।
उस्तादनि जे हवाले सां कुझु असांखे हाईलाइट के ॿुधायो मसला। मुमताज साहब, तव्हांजो आवाज़ दुरुस्त कोन पियो अचे। अकबर साहब, तव्हां ॿुधो पियो मुमताज साहब खे? जी न, मुमताज साहब जो आवाज़ नथो सम्झ में अचे, तव्हांजो आवाज़ क्लियर आहे। जी 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 जी, नेट जो इशू आहे लॻे थो मुमताज साहब वटि। टेक्निकली असां वटि अकबर साहब 2000 खनि जे लॻभॻि सवाल अची विया आहिनि, उहे कमेंट्स वठणु ॾाढो ॾुखियो। मुमताज साहब, तव्हांजो आवाज़ कोन पियो डॉक्टर अचे, साहब तव्हां हिकिड़ी वरी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हा। ॿुधायां, जेके कमेंट्स अचनि पिया मिस्टर साम्हूं हिकिड़ो मिसाल गुलशन आहे, उहो हर मिंट खां पोइ हा, साॻियो कमेंट करे पियो। साॻियो कमेंट करे थो। अरे बाबा, उन्हनि ई महिरबानी कयो, ईअं न कयो, हिकिड़े दफ़े ॻाल्हि चओ, साॻी ॻाल्हि 100 दफ़ा छो चवंदो। ऐं मूंखे यकीन आहे त हींअर जेके पाण ॻाल्हियूं कयूं आहिनि, उहे साॻिया वरी दोस्त साॻियो मुतालबो करे रहिया हूंदा, भले 100 दफ़ा चओ। साॻियो मतलब बिल्कुलु सही चओ था। महिरबानी इहे करे उहा मसइला जेकी ॻाल्हि थी ईंदा, वञे उहो तव्हां न कयो। वरी वरी साॻिया सवाल अचंदा त ईअं असांखे सुवाल पिक करण में ॾुखियाई थिए थी पई, ख़बर कोन थी पए त हाणे कहिड़ा सवाल पिक कयूं। उन पहिरें असां अकबर साहब वञूं साॻियो था गुलशन लिखियो पियो आहे, काइंडली रिमूव दिस। अरे बाबा, हिकु दफ़ो ॻाल्हि कयो न, जी जी जी। उस्ताद आहियो, थोरो ॻाल्हि खे सम्झो। मीर हसन मरी साहब जो सवाल आहे, सागर ज़िले में केतिरा ई हायर सेकेंडरी स्कूल खुलियल आहिनि जिन में सब्जेक्ट स्पेशलिस्ट उस्ताद आहिनि ई न ई लेबॉरेटरी जूं सहूलियतूं आहिनि। सागर ज़िले में जेके हायर सेकेंडरी स्कूल हाणे नवां स्टेब्लिश कया पिया वञनि, उन्हनि में सब्जेक्ट स्पेशलिस्ट उस्ताद किथां आंदा वेंदा? इहो सवाल पंहिंजी जाइ ते इन सां रिलेटेड अकबर साहब तव्हांखे ॿुधायां त मूंसां कुझु टीचर राब्ते में आहे जेके हायर सेकेंडरी स्कूल या सब्जेक्ट स्पेशलिस्ट हुआ। उन्हनि जो चवणु इहो आहे त 2012, 13 या 18 खां पोइ हायर सेकेंडरी स्कूल में जेके एस भर्ती थींदा आहिनि उहे भर्ती न थिया आहिनि। उनजे करे 50% सीटूं एस जूं ख़ाली आहिनि। स्कूल घणा आहिनि, आबादी वधे पई, एनरोलमेंट वधे पई, टीचर कोन पिया भर्ती थियनि। जी मुमताज साहब, मोस्ट वेलकम। पर अकबर साहब, तव्हां मरी साहब जे सवाल जो जवाबु ॾियो ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जेके हायर जी जी साईं अचे पियो। जी डॉक्टर साहब, मरी साहब जे सवाल जो जवाबु ॾियां थो त काफ़ी अरसे खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए अपॉइंटमेंट थियणी आहे हिननि जी, उहा न पई थिए। ऐं हाणे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे तालो ई लॻी वियो आहे कुझु अरसे जे लाइ। असांजा हींअर प्रमोशन्स थियनि पिया सब्जेक्ट स्पेशलिस्ट मां 17 मां 18 ग्रेड में। हफ़्ते 10 ॾींहंनि में जेके बि सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि तक़रीबन 100%, जेकॾहिं हुननि जे ख़िलाफ़ कोई अहिड़ो इंक्वायरी या का अहिड़ी शइ न आहे, उहे 100% ई प्रोमोट थींदा हलिया। असां वटि 18 जूं पोस्टूं बची पवंदियूं, 17 जो को माण्हू कोन हूंदो जंहिंखे प्रोमोट कयूं। 17 जूं लार्ज स्केल ते असां वटि सीटूं ख़ाली आहिनि, ख़ाली थियनि पियूं। हाणे इहो पब्लिक सर्विस कमीशन ई करे सघे थी, मुंहिंजे हथ में आहे कोन। ऐं आउं हिकिड़ी कोशिशि कंदुसि जेकॾहिं इंटरनीज़ वग़ैरह जो को बंदोबस्तु थी सघे, छो जो जेकॾहिं असां एडहाक ते या असां कॉन्ट्रेक्ट ते माण्हू खणूं था, पोइ हुनजो नतीजो वरी साॻियो निकिरंदो। पोइ वरी इहे हूंदा त हाणे असांखे तंहिंजे करे उन शइ जे लाइ असां न वेंदासीं। इंटरनीज़ जेके यूनिवर्सिटी मां ताज़ा पढ़ी अचनि था, उन्हनि खे हिकिड़े साल जे लाइ इंटरनी कयो वञे, 10 महीननि जे लाइ या साल जे लाइ, ताकी हू यूनिवर्सिटी खां पोइ पढ़नि, थोरो हुननि खे अमाउंट बि मिले ऐं असां हुननि खे सर्टिफिकेट बि ॾियूं, जेकॾहिं पॉसिबल हूंदो त। उन हवाले सां कुझु अंग अखर आहिनि मूं वटि आहिनि त टोटल हायर सेकेंडरी स्कूल जेके आहिनि उहे 350 आहिनि असां वटि। उन में जेके 17 स्केल जूं पोस्टूं आहिनि 1626, 18 जूं 925, टोटल ई मिलाए करे 3149 जेके पोस्टूं हिन वक़्तु आहिनि। पर जेका रिक्वायरमेंट आहे आबादी जे हवाले सां, स्कूल जे हवाले सां, त जेकॾहिं 350 स्कूलनि में 18 टीचर हर स्कूल में, हायर सेकेंडरी स्कूल में हुजनि, या अंग अखर में वेंदा 6300 टीचर। पर हिन वक़्तु जेके कमु कनि था पिया उहे बिल्कुलु ई थोरा आहिनि, उन हवाले सां 50% थोरा आहिनि। थियणु ईअं खपे त हर स्कूल में, हायर सेकेंडरी स्कूल में 2 टीचर हर सब्जेक्ट जा हुजनि, जीअं फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, मैथ आहे, बायोलॉजी आहे, उन्हनि सभिनी जे हवाले सां। इहे शयूं बि अकबर साहब तव्हां जॾहिं खे वाधाइनि पियूं त उन्हनि मसइलनि खे तव्हां हल कयो। असां उन मसइलनि ते ईंदासीं त स्कूल में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी खोट आहे अॻे सेशन में, पर थोरो तव्हां हिननि खे ॿुधाईंदा वञो
हायर सेकेंडरी स्कूल जेके टीचर्स आहिनि एस स्पेशली वो इग्नोर थियल आहिनि। तव्हां ॿुधायो कमीशन जे ज़रिए ईंदा अला करे अचनि, पर उन सां गॾोगॾु उन्हनि खे अपग्रेड करण जो बि मसइलो आहे। आबादी काफ़ी वधी वई आहे पंजाब में। मौक़ो जो तकरीबन बिस्किट पब्लिकली बिल्कुलु। बिस्किट खाइण जी माज़रत। पंजाब में ईअं थियो आहे सर त हर तालुके लेवल ते 4 हायर सेकेंडरी स्कूल ॿिया वधाया विया आहिनि जिते जिते हायर सेकेंडरी हुई आहे। असां वटि उन हवाले सां काफ़ी आबादी वधी आहे। मां जरवार ऐं यारोलुनि जो मिसाल ॾींदुसि। असां 1995 में मैट्रिक कई आहे, पर हिन वक़्त ताईं बि उते हायर सेकेंडरी स्कूल या कॉलेज वग़ैरह कोन खुली सघियो आहे। अहिड़े क़िस्म जा असांजे जेके तालुके मीरपुर माथेले में वञो, मुमताज़ बुखारी साहब जे जानपुर शरीफ़ वञो या घोटकी में वञो, उते तमामु घणी ज़रूरत आहे स्कूलनि जी। उहे अपग्रेड बि कोन था थियनि पिया। उन्हनि जे मसइलनि ते वेंदासीं, पर तव्हांजी नज़र में उहे हूंदा। पर सब्जेक्ट स्पेशलिस्ट चवंदा त असां सभ खां वधीक इग्नोर थियल आहियूं, प्रमोशंस जे हवाले सां बि, अपॉइंटमेंट जे हवाले सां बि। को अहिड़ो खातो आहे जेको चवे आऊं इग्नोर थियल न आहियां? मूंखे इजाज़त ॾे थोरी त जी 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 मुमताज़ साहब, तव्हां पहिरियों बिल्कुलु मोस्ट वेलकम। तव्हांजो नेट जो इशू हुयो, तव्हांजो आवाज़ कोन पिया आयो। जी सर। जी जी अकबर साहब, ज़ाहिर तव्हांजे अचण सां त लामाला जी चवण कयो त माण्हुनि ॿियूं छा पैदा थियूं हूंदियूं, ऐं इहो बि चवण अजायो थींदो तव्हांखे मसइलनि जी ख़बर। साॻियो मसइलो साईं नेट जो मसइलो आहे। ॿिया सब्जेक्ट ॿिया सवाल वठूं था। कमेंट्स इलाही घणा आहिनि सर, पर वरी बि हिकिड़ो ही था वठूं। मोहम्मद सेणो, अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो वालिद मोहतरम। अच्छा, ही फौती कोटा वारो मसइलो आहे मोहम्मद साहब, तव्हांखे असां बाद में इहो आगाह कंदासीं। फ़िलहाल असां हिन ते कोन था वञूं। साईं शेर मेरानी साहब, तव्हांखे पाणी बि मिले, ॿारनि खे बाथरूम सही मिलनि, ॿारनि खे बिजली मिले, उन पासे तव्हां कॾहिं था वञो? हिकु इहो मामिलो आहे। ॿियो इहो आहे त जेको निसाब आहे, पैरेलली तमामु घणा 7-8 निसाब सिंध में हलनि पिया। उन मुतलिक़ का पॉलिसी तव्हां अञा साम्हूं न आंदी आहे, त उहे तव्हां कीअं डील कंदव? छो त हिन वक़्तु ताईं इहे निसाबी अमल जेको आहे ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। मुमताज़ साहब, अॼु जो पंहिंजो सेशन जेको आहे न, उहो आहे उस्तादनि जे मसइलनि जे बाबति। एजुकेशन में मसइला तमामु घणा आहिनि, ऐं जेकॾहिं असां वरी हींअर इन्हनि मसइलनि ते बि असां ॻाल्हाइणु शुरू कयो त राति जा 12 थी वेंदा पाण खे। तंहिंजे करे हिन सेशन खे अॼु पाण महदूद रखूं था सिर्फ़ु उस्तादनि जे मसइलनि ताईं, ऐं बाक़ी जेके बि ॿिया मसइला आहिनि, छो जो फोती कोटा, फाइनेंशियल असिस्टेंस, मेडिकल रीइंबर्समेंट, इन जे लाइ डॉक्टर साहब तय कयो आहे त असां ईंदड़ सेशन में या उन खां पोइ वारे सेशन में ॻाल्हाईंदासीं। असांजी गुफ़्तगू काफ़ी हफ़्तनि ताईं हलंदी ऐं उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं। इहे सभु मसइला जेकॾहिं हिकिड़े ॾींहं ते ॻाल्हाईंदासीं, अञा उस्तादनि जा ई मसइला खोड़ आहिनि जेके अञा डिस्कस करणु खपनि। सो तव्हांजे जेको सुवाल आहे इन खे रिज़र्व कयूं था जवाब इन जो, ऐं ईंदड़ जेका असांजी थींदी त उन में असां रखंदासीं सेशन स्कूलनि जे लाइ अलॻि, हर इशू जे लाइ अलॻि रखंदासीं सेशन। छो जो हाणे तव्हां ॾिसो त पाण खे 1.25 कलाक थी वियो आहे, अञा रुॻो उस्तादनि जे मसइलनि ते कोन ॻाल्हाए सघिया आहियूं। पूरो न अञा रहनि था मसइला, ॿिया मसइला त बेशुमार आहिनि। तंहिंजे करे ही पाण खे 4-5 सेशन करणा पवंदा। जी मुमताज़ साहब, असांजो ही सेशन सिर्फ़ु उस्तादनि जे मसइलनि ते आहे। असां स्कूल में जेके फर्नीचर जी खोट आहे या स्कूल में जेके बिल्डिंग जो मसइलो आहे, त असां उन्हनि ते बाद में ईंदासीं। पहिरें हिन मसइले खे हल करे उस्तादनि जी ट्रेनिंग्स जो, उस्तादनि जी जेकी कैपेबिलिटी आहे, ज़ाहिर आहे उहा उस्तादनि जी हिकिड़ी जेकी पढ़ाइण जी सलाहियत आहे, उहा असांखे नज़र न पई अचे त उन तरह जी हुजे। ॿियो त उस्तादनि खे हाणे जेको इंतिज़ामी मामलनि जी हिकिड़ी चस ॾिनी वई आहे, त हाणे असां ॾिठो त हर ॿियो त हाणे माण्हू दरख़्वास्त खणी ईंदो त मूंखे डीओ कयो, मूंखे। जी हा, अचनि पिया। कीअं फेस कंदो? यादि हिकिड़ो उन्हनि में इम्तिहानी सरिश्तो आणियो, पोइ तव्हां जेके DMG या XPSCS वारा आहियो, पोइ उन्हनि खे चयो त हाणे तव्हां असांजी जाइ ते वेही रहियो। ही जॾहिं हिकिड़े पढ़ाइण जे शोबे लाइ हू नौकरी वठंदा ऐं पोइ वरी सर्टेन पीरियड खां पोइ चवनि था न हाणे असां जेको आहे सेक्रेटरी ते अची वेही रहूं, इनखे तव्हां कीअं हैंडल कयो पिया?
मुमताज़ साहब हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मूंखे ख़बर न आहे त आउं एजुकेशन डिपार्टमेंट में केतिरो वक़्तु रहंदुसि, पर जेकॾहिं मूंखे कुझु अरसो मिलियो त मूंखे घणा माण्हू हुते इलाही दुआऊं ॾींदा, पर के माण्हू एॾियूं बदुआऊं ॾींदा मूंखे, केतिरा माण्हू मूंखे बदुआऊं, घणा माण्हू मूंखे दुआऊं ॾींदा। हाणे जेका ॻाल्हि मुंहिंजे प्लान हो उहो मूंखे एतिरो जल्दी ओपन कोन हो करणो, पर हाणे तव्हां चयो आहे त आउं उन ॻाल्हि खे ओपन कयां थो। एडमिनिस्ट्रेशन जे लाइ मूंखे छा करिणो आहे, मुंहिंजो हिकिड़ो प्लान आहे, मुंहिंजो न पर असांजो, माना मुंहिंजो ऐं साईं सरदार शाह जो। हीअं जेको आउं ॻाल्हायां थो इहो सम्झो त असां ॿिन्ही जी हिकिड़ी पॉलिसी आहे, उन जे तहत आउं ॻाल्हायां। बिल्कुलु असांजो प्लान आहे त असां हिकिड़ो पूल ठाहियूं था मैनेजमेंट जो। ठीकु आहे। असांजा जेको हींअर असांजा वेठा आहिनि डीओ डायरेक्टर्स वेठा आहिनि, या जेके ॿिया ईंदड़ ऑफिसर आहिनि डीओ डायरेक्टर्स थियण जा ख़्वाहिशमंद आहिनि, असां हिकिड़ी हाई लेवल जी कमेटी ठाहे असां हुननि खां उन्हनि जा सीवीज़ खे इवेल्युएट करे उन्हनि सां इंटरव्यू करे असां हिकिड़ो 50-60-100 माण्हुनि जो हिकिड़ो पूल ठाहींदासीं। त आईंदा मैनेजमेंट वारा माण्हू जेके आहिनि उहे हिन पूल मां ईंदा। उनमें केतिरा माण्हू फिल्टर थींदा, हुननि जो तालीमी क़ाबिलियत ॾिसबी, प्लस हुननि सां जेको इंटरव्यू थींदो उहो अंग्रेज़ी में थींदो। डीओ जी पोस्ट ऐं टीओ जी पोस्ट, डायरेक्टर जी पोस्ट या करेस्पॉन्डेंस अंग्रेज़ी में हले थी। तंहिंजे करे कम अज़ कम हूअ त सभिनी उस्तादनि खे अंग्रेज़ी अचणु खपे, भला नथी अचे त कम अज़ कम इंतिज़ामी पोस्टुनि ते जेके माण्हू वेठा आहिनि थिया उन्हनि जी अंग्रेज़ी सुठी हुजणु खपे, करेस्पॉन्डेंस में बि, ॻाल्हाइण में बि। हिते असां वटि 10 जेको फॉरेन फंडेड प्रोग्राम हलनि था, असां वटि रोज़ फॉरेनर अचनि था, असां उते कंहिं डायरेक्टर खे डीओ खे विहारियूं जेको हुननि सां अंग्रेज़ी में न ॻाल्हाए सघे त उहा असांजी कहिड़ी इज़त थींदी ऐं उहो कहिड़ो असांखे सुभाणे डोनेशन ॾींदा। असांखे हिकिड़ो पूल ठाहिणो आहे जंहिंमें कैपेसिटी वारो हुजे, जंहिंमें कैपेसिटी हुजे। उनखां पोइ असां उहो जेको हूंदो पूल जेको हूंदो उन जी असां ट्रेनिंग कराईंदासीं नीपा मां एक्सटेंसिव जेका असां कराईंदा आहियूं ट्रेनिंग। असांजी ट्रेनिंग त इलाही हार्ड आहे, जेका असां SMC कयूं था। SMC कराईंदासीं त पोइ त कमु घणो सफ़ल थी वेंदी। SMC न कंदासीं उन हिकिड़ी नंढी ट्रेनिंग आहे MCMC, उनखे चवंदा आहिनि मिड कैरियर मैनेजमेंट कोर्स। असां उन्हनि खे मिड कैरियर मैनेजमेंट कोर्स लाइ नॉमिनेट कंदासीं। पोइ मिड कैरियर कोर्स पास करण खां पोइ उहो असां वटि न हूंदो, असांजे पाइट जो कोर्स न हूंदो, उहो असां खां ॿाहिरि जो कोर्स हूंदो, फेडरल गवर्नमेंट उनखे ॾिसे थी। उहो पास करे ईंदा, उनखां पोइ असां उन्हनि खे डीओ डायरेक्टर लॻाईंदासीं, टीओ लॻाईंदासीं। अदरवाइज़ ख्वाहिश ते न लॻंदो। हींअर त वाकई सची ॻाल्हि आहे त घणा माण्हू जेके हींअर प्रोमोट थिया आहिनि या प्रमोशन थियनि पिया, उन्हनि मां घणनि जी जेके हींअर HST मां हेडमास्टर्स जेके प्रोमोट थिया आहिनि उहे चवनि था असांखे टीओ लॻायो। 18 मां 19 में विया आहिनि उहे चवनि था असांखे डीओ लॻायो। 19 मां 20 में वञण वारा जेके माण्हू आहिनि उहे हींअर ओतिरो रखनि पिया पोस्ट ते त असांखे डायरेक्टर लॻायो। असां इहो मैनेजमेंट पूल ठाहींदासीं इंशाल्लाह जल्दी। तॾहिं मूं चयो त घणा माण्हू त मूंखे दुआऊं ॾींदा, पर केतिरा माण्हू जेको मूंखे बदुआऊं ॾींदा ऐं को तावीज़ बावीज़ पूरींदा त हिन मां जान छुटे। ऐं ॿियो तव्हां जेको चओ पिया त सिंधी में केरनि खे ॼण त वाइप आउट कयो था, त सिंधी खे साईं लॻे थो मुमताज़ साहब जो आवाज़ समझ में कोन पियो अचे, वरी कटिजे पियो। मूंखे जेको अंदाज़ो थियो त मुमताज़ साहब शायदि इहो चवणु चाहिनि पिया त जेके सिंधी वारा आहिनि, सिंधी ॻाल्हाइण वारा जेके आहिनि उन्हनि खे शायदि असां निगलेक्ट पिया करियूं। भई हाणे हेडमास्टर जी जेका पोस्ट आहे उहा का घटि पोस्ट त कान्हे का, उहा बि मैनेजमेंट जी पोस्ट आहे, 18-19 ग्रेड जी पोस्ट आहे। जेकॾहिं उहो ते उन्हनि खे अंग्रेज़ी ॻाल्हाइण नथी अचे त उहे उते वेठा हुजनि। हाणे तव्हांखे हिकिड़ी मिसाल जी ॻाल्हि ॿुधायां थो। हाणे हिकिड़ो यूनिसेफ वारनि जो ऐं वर्ल्ड बैंक वारनि जो प्रोजेक्ट आहे, उहो इनिशिएट थिए पियो सिलेक्ट जे नाले सां, 10 ज़िलनि में थिए पियो। हाणे 10 ज़िलनि में हुननि जा नुमाइंदा ईंदा वर्ल्ड बैंक जा, उनमें जर्मन बि आहिनि, उनमें रोमेनियन बि आहिनि, उनमें फ्रेंच बि आहिनि, अंग्रेज़ बि आहिनि।
उहे छा उन्हनि सां सिंधी में ॻाल्हाईंदा या असां वारा सिंधी जेको आहे वरी उन्हनि खे हिकिड़ो इंटरप्रीटर रखणो पवंदो त उन्हनि सां ॻाल्हाए, या उन्हनि खे चऊं साईं हाणे फलाणे ज़िले में भले वञो, सखर वारो जेको DO आहे उहो अंग्रेजी ॻाल्हाए थो, तव्हांखे ॿुधाईंदो, पर तव्हां ख़ैरपुर न वञिजो, उनखे अंग्रेजी ॻाल्हाइण कोन थी अचे, तंहिं करे तव्हां ख़ैरपुर विज़िट न कजो। असांखे 21वीं सदी में बि हलणो आहे न मुमताज़ साहब, इन में सिंधी निग्लेक्ट कोन थी थिए। ही मैनेजमेंट केडर आहे, मैनेजमेंट आहे, त मैनेजमेंट वारनि में कैपेसिटी हुजणु खपे हर शइ खे फेस करण जी। ही रुगो सयूं त कोन करण, पोइ जंहिंखे ऑफिसर खे अंग्रेजी नथी अचे सुठी, करस्पॉन्डेंस न आहे, त पोइ जेको क्लर्क उनखे लिखी ॾियनि था, ऐं जेको हशर ऐं रोज़ करस्पॉन्डेंस ॾिसां पियो, ऐं अंग्रेजी जो पाण उस्ताद रहियो आहियां, ऐं मूंखे अंग्रेजी ख़राबु लॻंदी आहे, पर जंहिंमें ग्रामर सही न हुजे त मुंहिंजी दिलि चवंदी आहे पने खे पढ़ी छॾियां। मूंखे ख़राबु लॻे थो जॾहिं हिकिड़ो इंतिज़ामी ऑफिसर बुरी अंग्रेजी में ख़त लिखे थो। मुमताज़ साहब जो आवाज़ वरी कटिजे पियो। मुमताज़ साहब तव्हां वटि नेट जो इशू आहे, अकबर साहब पाण हिकिड़े ॿिए इशू तरफ़ हलूं था। ई ट्रांसफर इशू जेको तव्हां इंट्रोड्यूस करायो आहे, बल्कि पहिरें बि मौजूदु हुयो, उन में काफ़ी मसइला आहिनि माण्हुनि खे, त उहे उन मसइलनि खे निकिरण जे लाइ छा कनि? काफ़ी अहिड़ियूं रिपोर्टूं बि थियूं जेके ई ट्रांसफर खे माण्हू बाईपास करे बि ट्रांसफर कराए था वञनि, 5-10,000 रुपया ॾेई करे कंहिं ॿिए ऑफिसर खे। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं बि ॿुधण में अचनि थियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। ई ट्रांसफर खे कीअं तव्हां इफेक्टिव कंदो, उनखे छा करणु खपे? ॾिसो, ई ट्रांसफर जो मतिलबु आहे त ID चेंज थिए थी, हिकिड़े स्कूल खां ॿिए स्कूल में उनजी ID चेंज थिए थी, इहा ई ट्रांसफर आहे। ऑर्डर वरी बि असां मैन्युअल कंदा आहियूं, को हुन में हर्ज कोन्हे, लेकिन जेको हितां ई ट्रांसफर खां मंज़ूरी नथी मिले, ऐं को DO डायरेक्टर साहब जेकॾहिं पंहिंजे तरफ़ां असांजे डेटा सिस्टम खे ॿुधाइण खां सवाइ बदिली करे छॾे थो, त उहा इफेक्टिव न आहे। उहो माण्हू हिकिड़े तहलके खां ॿिए तहलके में वञी ड्यूटी त कंदो रहंदो, पर जॾहिं असांजो पंहिंजो असिस्टेंट जेको आहे मॉनिटरिंग असिस्टेंट उते वेंदो, उते हुन में एब्सेंट करे ईंदो, हुनखे होॾां भले ड्यूटी करे रहियो हुजे, उते उहो एब्सेंट थींदो, ऐं 3 दफ़ा लाॻी त एब्सेंट थियण सां एब्सकांडर थी वेंदो, असां वटि हुनजी पघार बंदि थी वेंदी। असां वटि हीउ जेको कल्चर आहे न, जेको असां चऊं था बाबा साईं कल्चर, इन असांखे तबाह कयो आहे। साईं बाबा साईं बाबा आयो, वॾा आयो, बसि ऐं मूंखे तकलीफ़ आहे, तव्हां करे छॾियो। पोइ हुननि खे कहिड़ी ख़बर हुननि खे थींदी, मूंखे तव्हां रुगो पनड़ो ॾेई छॾियो, ऐं असांजो बाबो साईं जेको आहे उहो पनड़ो ॾेई थो छॾे। हल बाबा फैज़गंज खां तूं नौशर फिरोज़ बदिली थी वई, पर हू जेको फैज़गंज में वेंदो उहो त हिनखे एब्सेंट करे ईंदो। पोइ उहो बाबा साईं वरी अची मूंखे चवंदो, बाबा आयो, बसि मुंहिंजा बच्चा बुक ते वेठा आहिनि, पघार जारी कयो। असां इन कल्चर जा ॾाढो आदी थी विया आहियूं। न असांखे कतार में बीहण जी आदत आहे, न सिस्टम आहे, ऐं न ई असां कंहिं सिस्टम जे ज़रिए अचणु। तव्हां वञी तजुर्बो कयो, कंहिं दुकान ते बीहो, तव्हां सामान वठो पिया, तव्हां खां पोइ जेको ईंदो उहो तव्हांखे हटाए करे हुनखे चवंदो मूंखे सामान ॾे। अरे बाबा, हीअ जेको अॻियां माण्हू बीठो आहे उहो इन कम लाइ बीठो आहे, हुनखे त करणु ॾियो न। इहो चवंदो न तव्हां हटो। ऐं त इहे इलाही दुकाननि ते चवंदो आहियां माण्हुनि खे, त बाबा पहले में खड़ा हूं इधर, भाई मुझे लेने दे, तो कहते हैं हाँ आप ले लें, आपको कौन मना कर रहा है भाई, आप लें। असां वटि पढ़ियल लिखियल माण्हुनि मां तवक़ा रखां थो। उस्ताद ॾिसो, असांजो सभ खां पढ़ियल लिखियल माण्हू उस्ताद ई आहे न, दुनिया खे पढ़ाए थो न। तव्हांखे, असांखे, मूंखे सभिनी खे उस्ताद पढ़ायो आहे न। उस्ताद मां असां इहा तवक़ा रखूं त हू कतार तोड़ींदो। उस्ताद कतार सेखारींदो न असांजे असेंबली में। ATM ते इहा रश थी वेंदी आहे त तव्हां बीठा हूंदो, को तकिड़ो ईंदो, वरी तव्हांखे बाईपास कयो, हलियो वेंदो ऐं पंहिंजा कमु करे हलियो, तव्हां असां बीठा आहियूं। असांजे मजमूई कल्चर में इहा शइ थिए पई, ऐं वॾा हादसा बि थियनि पिया। गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां उस्तादनि खे, इन कल्चर खे हू तब्दील करण में मदद कनि, मुआशरे में पंहिंजो रोल अदा कनि। उस्ताद जो कमु रुगो सिलेबस पढ़ाइणु कोन्हे, उस्ताद जो समाजी तब्दीली आणी आहे। उस्ताद खे, उस्ताद लीडर आहे, उस्ताद मेंटर आहे शागिर्द जो। उस्ताद ज़हन तब्दील करे सघे थो, उस्ताद मुआशरे खे तब्दील करे सघे थो, पर हुनजे लाइ ख़ुदि पहिरीं हुनखे पाण खे तब्दील थियणो पवंदो। और उहो उस्ताद शागिर्द खे कीअं चवंदो बटन बंदि कर, जंहिंजो पंहिंजो बटन खुलियो।
हूंदो मूं वटि अचनि था न कमेटी रूम में, ऐं मूंखे बार बार चवणो पवे थो बाबा भाई महिरबानी करे बटन त बंदि कर भला। ऐं हिते बि रोज़ानी मूं वटि जेके टीचर अचनि था उहे उन्हनि खे धिके सिके अॻियां अचण जी कोशिशि कनि था। उन्हनि खे चवंदो आहे तव्हां त उस्ताद आहियो, तव्हां सां त ऐं वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदे बि मूंखे शर्मिंदगी थी थिए। तव्हां त सेखारियो ॿियनि खे, तव्हां रोल मॉडल थियो ऐं मुआशिरे जा रोल मॉडल थियणु खपनि। मुआशिरे जो रोल मॉडल सुठो उस्ताद ई थी सघे थो, सुठो उस्ताद महिरबानी करे थियनि, मिसाल क़ाइमु कनि ऐं उन्हनि खे जेका इज़त मिलंदी मुआशिरे वटां ऐं शागिर्द वटां उहो हमेशह यादि रखंदो। जिन उस्तादनि असांखे पढ़ायो आहे असांजी दिलि में बेहद इज़त आहे उन्हनि जे लाइ। जी सर, ऐं जेको गोसरू उस्ताद हूंदो शागिर्दुनि जी इज़त न कंदो, शागिर्दुनि जी इज़त न कंदो। रैंडम सवाल वठंदा सर। हिकिड़ो मोहम्मद फैसल अको सर जिन जी ई ट्रांसफर में जन अप्लाई कयो आहे उन्हनि जो केस STR बेस ते रिजेक्टेड कयो वियो आहे जॾहिं त अप्लाई बि ग्रीन ज़ोन में थियल हो। वरी ई ट्रांसफर में एड वारो ऑप्शन नथो अचे, प्लीज़ रहनुमाई कंदा। तो ई ट्रांसफर माना कंप्यूटर आहे न, कंप्यूटर खे तव्हां बाबा साईं चओ मिठू कयो उहो कोन मञंदो। कंप्यूटर पंहिंजे जेको प्रोग्राम सेट थियल आहे उन में हलंदो। तव्हां ग्रीन ज़ोन खां ग्रीन ज़ोन में वेंदो कोन थींदो, तव्हां रेड ज़ोन खां रेड ज़ोन में वेंदो कोन थींदो, सिर्फ़ु उहो थींदो जेको रेड ज़ोन खां ग्रीन ज़ोन में वेंदो। हिते रेड ज़ोन वारा जिते अॻे ई 8 टीचर एक्सेस में वेठा आहिनि उते चवनि था साईं मूंखे हिते खपे, मुंहिंजो नथो थिए, या जितां वञणु चाहे थो उहो ग्रीन ज़ोन आहे, उते अॻे उस्तादनि जी ज़रूरत आहे, उतां कंप्यूटर कोन कटंदो। ऐं कंप्यूटर न को मुंहिंजी मञे थो, न को मुबारक लाशारी जी मञे थो, न को रईस फने ख़ान जी ॿुधे थो। ऐं जंहिंजी ॿुधे थो उनजी असांखे ख़बर कोन्हे, उनजी करे थो छॾे। अच्छा सर, हिकिड़ो सुवाल आहे उस्तादनि खे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे, जॾहिं त प्रैक्टिस ख़बर न आहे छा रही आहे, पर हिकिड़े काफ़ी उस्तादनि जो मुतालबो आहे। इन सवाल जो जवाबु आउं शुरू में ॾेई चुको आहियां, शुरू में आउं इनजो ॾेई चुको आहियां। इन दोस्त खे अनवर दल खे गुज़ारिश आहे थी वीडियो पई हूंदी इनखे वरी ॿुधे। पहिरीं सवाल इहो, आई डोंट नीड टू रिपीट, आई डोंट वांट टू रिपीट। सर बिल्कुलु सही चओ था। इहे असां वटि वीडियो पियो हूंदो, वीडियो असां रिकॉर्ड करे यूट्यूब ते बि रखंदासीं ऐं हिते फेसबुक ते बि मौजूदु आहे, जिन खे ॾिसणो आहे उहे इहे शो ॾिसी सघनि था। सर उन खां अलावा ट्रेनिंग्स जे हवाले सां उस्तादनि खे अपग्रेड थियण जे हवाले सां, जीअं जापान में आहे उस्ताद जेको भर्ती थिए थो उनजे लाइ क्वालिफिकेशन घटि में घटि PhD हुजे। असां वटि कॾहिं B.Ed हुजे थी, कॾहिं B.Ed खे ख़तमु करे था छॾनि, कॾहिं M.Ed खे, कॾहिं कीअं। त इन हवाले सां हिकिड़ी यूनिफॉर्म पॉलिसी उस्ताद जे अपॉइंटमेंट जे हवाले सां हुजणु खपे, या उन्हनि खे फेवर ॾियणु खपे। मिसाल तौरु हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त पंजाब में जेको अंग्रेज़ी ॿोली जो टीचर थिए थो अपॉइंट, उनखे 3 सालनि में टेफिल करे उते सर्टिफिकेट पेश करिणो आहे, या घटि में घटि एडमिशन शो करणी आहे त जीअं उहे उन प्रोफेशन में हिकिड़ी जेका प्रोफेशनल डिग्री आहे उहा ज़ाहिर करे सघनि। असां वटि जेके माण्हू टीचर्स आहिनि उहे B.Ed खां सवाइ अपॉइंट थियनि था त सॼी उमिरि ईअं ई रहनि था, वरी M.Ed बि कोन था कनि, जेकॾहिं कनि था M.Ed बि त उहा इफेक्टिव कोन्हे। इन हवाले सां तव्हां वटि कहिड़े क़िस्म जी स्ट्रेटजी आहे? अला करे तव्हां घणो अरसो हिते रहो इन पोस्ट ते, जेकॾहिं ॿियो को अचे बि त तव्हां जहिड़ी विजन खणी अचे, हिकिड़ी परमानेंट पॉलिसी हिकिड़ी हुजणु खपे। तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो विजन कहिड़ो आहे इन हवाले सां? असांजा जेके इदारा आहिनि ट्रेनिंग जा उहे मेनली 2 इदारा आहिनि। हिकिड़ो TT आहे जेको अॻे कंहिं दौर में ब्यूरो ऑफ करिकुलम हूंदो, इन जा सिंध जे तक़रीबन इलाही ज़िलनि में उन्हनि जा सेंटर्स आहिनि, कॉलेजिस आहिनि, उते हिकिड़ी ट्रेनिंग थिए थी। ॿियो असांजो कंटिन्यूअस प्रोफेशनल डेवलपमेंट जे लाइ पाइट आहे नवाबशाह में, उते उन्हनि जी ट्रेनिंग थिए थी। ऐं इहा ट्रेनिंग हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। हिकिड़ी त बेस लाइन ट्रेनिंग आहे जंहिंखां सवाइ अॻिते उन्हनि जी कैरियर प्रोग्रेशन नथी थिए। उन कैरियर प्रोग्रेशन जे लाइ इहो ज़रूरी आहे त उहे B.Ed हुजनि या M.Ed हुजनि, पर उनखां अलावा बि उन्हनि खे कैरियर जे लाइ कंटिन्यूअसली उन्हनि खे रिफ्रेशर कोर्सिस कराइणा पवनि था जेके पाइट में थींदा रहनि था। पर इन इदारनि खे असां रिवैम्प करणु वञूं पिया।
इन ते असांजी मीटिंग्स भी थी चुकियूं आहिनि। साईं सरदार शाह साहब वेझड़ाई में हाणे मीटिंग भी कई आहे, हिदायतूं भी ॾिनियूं आहिनि असांखे त इन्हनि जी रीस्ट्रक्चरिंग कयो। त TTI जी, स्टेडा जी, डकार जी, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी, पाइट जी, इन्हनि जी रीस्ट्रक्चरिंग कयो। साॻिया साॻिया इदारा, ॿ इदारा, टे इदारा अलॻि अलॻि कमु कनि पिया, उन्हनि खे क्लब करे तवानायूं गॾु करे इस्तेमालु करियो। असां उन ते कमु शुरू करे छॾियो आहे। ही हिकिड़ियूं ॻाल्हियूं जेके फेसबुक जे ज़रिए दोस्तनि खे अपडेट मिलंदियूं रहनि थियूं, मुंहिंजे बाल तां हिकिड़ियूं त इहे शइ आहिनि, पर आउं रुॻो इहो कमु कोन थो कंदो रहां। इन खां अलावा केतिरियूं पैरेलल शयूं हलनि थियूं जंहिंजी अपडेट करण जी हींअर ज़रूरत न आहे। सॼो ॾींहुं असांजो ऑफिस में कमु करण खां पोइ असांजूं सरदार शाह साहब ऑफिस ईंदा आहिनि। असांजूं मीटिंगूं 5 बजे खां पोइ शुरू थींदियूं आहिनि ऑफिसरनि सां। तवील मीटिंगूं हूंदियूं आहिनि, 7 बजे ताईं, 8 बजे ताईं, 9 बजे ताईं, 10 बजे ताईं, राति ताईं बि असांजी मीटिंगूं थियनि थियूं ऐं उन में केतिरा फ़ैसिला थियनि था, उन्हनि ते उहे अमल कया वञनि था। पब्लिक डीलिंग जो जॾहिं टाइम ख़तमु थिए थो त असां इन्हनि रीस्ट्रक्चरिंग वग़ैरह ते, रिफॉर्म्स वग़ैरह ते कमु कंदा रहूं था। त उहे कम हलनि पिया साइमल्टेनियसली। जॾहिं उहे मेच्योर थींदा उन्हनि शयुनि जी पोइ ख़बर पवंदी। जी वॾी महिरबानी सर। काफ़ी सुवाल आहिनि, हज़ारनि जी तादाद में, उहे सभु वठणु त पॉसिबल कोन्हे, पर हिकिड़ो सुवाल वरी वरी अचे थो। कुझु अफ़वाह या रूमर्स अहिड़े क़िस्म जा आहिनि त जेका हाणे टेस्ट थी आहे उनजो जेको पासिंग स्कोर आहे उहो घटायो वियो आहे। के चवंदा 45 आहे, के चवंदा हाणे 40 कयो अथऊं। बाक़ी एग्रीगेट वारे मसइले ते बि आहिनि। थोरो इन हवाले सां तव्हां ॿुधाईंदो त पासिंग रेशो घटाइनि था उनजो मार्कूं, छो जो घुर्बल जेके सीटूं आहिनि फिल कोन थी सघंदियूं। जेकॾहिं जनरल परसेप्शन आहे त जेके माण्हू पास थिया आहिनि उहे घटि आहिनि, सीटूं घणियूं आहिनि। वरी एडवर्टाइज़ कंदा उन्हनि मां एजुकेशन डिपार्टमेंट जेके फीस जी वधि में पैसा कमाईंदा ऐं हिकिड़ो बिज़नेस थिए थो पियो। त उन हवाले सां थोरो ॿुधाईंदो त उन जे हवाले सां कहिड़ी पॉलिसी जेका डेवलप थिए पई उनखे घटाइनि पिया। कुझु माण्हू इहे बि चवनि पिया त कुझु हार्ड एरियाज़ जे लाइ उहे मार्कूं घटायूं वयूं आहिनि। उहे हार्ड एरियाज़ कहिड़ा हूंदा, कीअं हूंदा, उहो तव्हां थोरो माण्हुनि खे ॿुधायो, थोरो आगाह थी सघनि, उन जी कंफ्यूजन दूर थी वञे। जी डॉक्टर साहब, हेसी ताईं जेका 2021 जी जेका पॉलिसी आहे, रिक्रूटमेंट पॉलिसी, उन जे तहत ई कमु हले पियो ऐं उन में का बि तब्दीली कोन आई आहे। ऐं हुन में कंहिं बि क़िस्म जी, और रिपीट करे वञा त पासिंग मार्क्स जेके आहिनि 45 उन में रखियल आहिनि ऐं एग्रीगेट मार्कूं 55 रखियल आहिनि। यानी को बि सब्जेक्ट जेकॾहिं 45 खां घटि आहे त उहो सॼे इम्तिहान में फेल। ऐं टोटल भले सभिनी मार्कुनि में 52, 53 ठहियल हुजनि, 55 मार्कूं नथियूं थियनि मिनिमम, त उहो कंसीडर कोन थींदो। त बेस लाइन आहे 55, एग्रीगेट ऐं इंडिविजुअल सब्जेक्ट जी 45। इन में का तब्दीली न आई आहे। हार्ड एरियाज़ आहिनि, जीअं मूंखे हाणे एग्ज़ैक्ट यादि न आहिनि, पर कुझु इलाइक़ा आहिनि जीअं मसलन कोहिस्तान आहे, हाणगुला खान या कोहिस्तान, या कुझु भटे जा कुझु ज़िला आहिनि, ज़िला नंबर कुझु तहलका, उहे मखसूस एरियाज़ आहिनि जिते तालीम जो रेशो तमामु घटि आहे। उते कम्पीट करणु जेकॾहिं इन लेवल ते कम्पीटिशन थिए थी उहे कोन करे सघंदा। उन्हनि जे लाइ उन में रिआयत अॻे ई पॉलिसी में मौजूदु आहे, उहा असांजी तरफ़ां न। हाणे पॉलिसी में का बि तब्दीली उहा का बि न आणींदी। जेकॾहिं 45 मार्कुनि मां पास मां घटाइणो आहे त बि का बि न आणींदी, 55 एग्रीगेट खे घटाइणो आहे त बि का बि न आणींदी। ऐं असांजे सरदार शाह साहब जो हिकिड़ो ख़्याल बि आहे, बल्कि हुनजो सम्झोते जहिड़ो फ़ैसिलो ई आहे, अञा हथमी शकिल त कोन्हे हुनजी, त जेकॾहिं कंहिं तरीक़े मां या यूसी मां जेकॾहिं सीटूं बची वञनि थियूं ऐं माण्हू पास थियल न आहिनि त उन मां ग्रेस मार्कूं या उहो घटाइबो सिर्फ़ु औरतुनि जे लाइ, सिर्फ़ु छोकिरियुनि जे लाइ। मिसाल जी ॻाल्हि, तव्हांजी यूनियन काउंसिल में 15 सीटूं आहिनि ऐं 13 सीटूं भरिजी वियूं, 2 सीटूं बची पियूं, को माण्हू न आहे, उहे 2 जूं 2 सीटूं पोइ या 3 सीटूं जेके बचियूं उहे सिर्फ़ु फीमेल खे मिलनि, ताकी असां वटि जेको जेंडर इम्बैलेंस आहे उनखे जेंडर बैलेंस करे सघिजे। इन करण सां जेको आहे, छो जो भले बॉइज़ स्कूल बि हुजे, हुन में छोकिरी पढ़ाए सघे थी, प्राइमरी स्कूल में छोकिरी पढ़ाए सघे थी, को मसइलो कोन्हे को। बराड़ी जे पंहिंजे ॻोठ जे स्कूल में छोकिरी पंजे दर्जे जे ॿारनि खे पढ़ाए सघे थी।
जॾहिं हिते कराची में असां ॾिसूं था त औरतूं यूनिवर्सिटी ऐं कॉलेजिस में बॉइज़ खे पढ़ाए सघनि थियूं, त प्राइमरी में छोकिरी छो नथी पढ़ाए सघे? बिल्कुलु पढ़ाए सघे थी। ईअं करण सां छोकिरियुनि जी फेवर वधीक थींदी ऐं थियणु खपे, छो जो 50-50 जो रेशो अञा ताईं बि छोकिरियुनि जो किथे बि कोन थो अचे त कंहिं यूसी में अधो अधु छोकिरियूं आयूं हुजनि। कराची शहर वग़ैरह में, कराची हैदराबाद थी सघे थो, बराड़ी में नथो थिए। ईअं करण सां छोकिरियुनि खे थोरो वॉक ओवर मिलंदो, पर इहो सिर्फ़ु अञा हिकिड़ो ख़्यालु आहे। इहा बि करणी पई त पोइ उहा काबीना में वेंदी, पंहिंजे तौर ते इहो डिसीजन कोन थींदो। सर वॾी महिरबानी, सवाल तमामु घणा आहिनि। आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदासीं त उस्तादनि जे भले जे लाइ या मसइलनि जे हल जे लाइ तव्हां वटि पैगाम कहिड़ो हूंदो, तव्हां उन्हनि खे छा चवणु चाहींदो उस्तादनि खे? उन्हनि खे दिलासो हिकिड़ो थींदो आहे हिकिड़े वॾे ऑफिसर जे तरफ़ां, वॾे पंहिंजे ईअं सम्झो सेक्रेटरी जे तरफ़ां, उन्हनि खे तव्हां कहिड़ो ॾियणु चाहींदो ऐं पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तालीम में बहितरी, उस्तादनि जे मसइलनि जे हल थियण में सिर्फ़ु इंतिज़ामिया कुझु कोन थी करे सघे, उस्तादनि जो ताउन बि खपे ऐं उन्हनि खे सब्र बि करणु खपे ऐं रूल खे फॉलो करणु। हे तव्हां हिकिड़े असूल जी ॻाल्हि कई थी, कानून खे, असूल खे बाईपास केर बि न करे, फॉलो करणु खपे। उन वाले सां तव्हां वधीक छा चवणु चाहींदो? पंहिंजा आख़िरी लफ़्ज़ ॿुधायो त पोइ असां हिन शयुनि खे वाइंड अप कयूं। इहे सवाल तमामु घणा हज़ारनि जी तादाद में वठणु मुमकिन कोन्हे, पर अॻियां असां कुझु सेशन्स हलाईंदासीं जिन में ॿिया इशूज़ बि डिस्कस कंदा रहंदासीं। इहे शो बि तव्हां आख़िर में छा चवणु चाहींदो उस्तादनि जे लाइ ऐं मसइलनि जे हल जे लाइ? सर ॾिसो, असां हिकिड़ी ॻाल्हि कयूं था त मुंहिंजे लाइ सेक्रेटरी एजुकेशन थियण ई सिर्फ़ु पोस्टिंग कोन्हे, हीउ मुंहिंजे लाइ मिशन आहे ऐं हीउ उहो मिशन आहे जेको आउं मुख़्तलिफ़ कैपेसिटीज़ में कंदो रहियो आहियां। जेके दोस्त मूंखे ॿुधनि पिया उहे उमरकोट मां बि हूंदा, ऐं उमरकोट में DCO हूंदे बि सुबुह जो 8 बजे वञी स्कूलनि जी असेंबली चेक कंदोसि, ऐं कमिश्नर लाड़काणो बि हूंदोसि त अलाए ॻोठनि जा कहिड़ा कहिड़ा किथे किथे स्कूलनि में वञी ऐं कंबर ज़िले जा ऐं लाड़काणे ज़िले जा ऐं शिकारपुर जा अलाए किथे किथे स्कूल वञी चेक कंदोसि। हालांकि आउं जेकॾहिं न बि करियां त को मूंखां पुछण वारो कोन हो, पर इहो आउं कंदो रहंदुसि, मुंहिंजो मिशन हो। उहो मिशन खणी आउं बि आयो आहियां, अॻिते साईं सरदार शाह बि आया आहिनि। हीउ सिर्फ़ु साईं सरदार शाह जे लाइ बि मिनिस्ट्री कोन्हे ऐं मुंहिंजे लाइ सिर्फ़ु नौकिरी कोन्हे, हीउ मिशन आहे ऐं उन मिशन खे पूरो करिणो आहे हिकु विजन सां। असांजी हर ॻाल्हि में हिकु प्लैनिंग आहे ऐं हिकु विजन जे तहत, हिकु प्रोग्राम जे तहत अॻिते हलूं पिया, जंहिंमें आउं सम्झां थो त एजुकेशन जो जेको खातो आहे उहो हिकु तालीम जे लाइ आहे। मुंहिंजा पैसेंजर ॿार आहिनि, स्कूल जेको आहे उस्ताद आहे। उस्ताद जे लाइ असां जेको अचणु शर्त जेको उस्तादनि जा मसइला हल करण जी कोशिशि कई आहे, उनजो रीज़न इहो आहे त हिन गाॾी जो जेकॾहिं ड्राइवर खे निंड हूंदी या ड्राइवर जे पेट में मानी कोन हूंदी, बुख हूंदसि, या ड्राइवर जा मसइला हूंदा, उहो हाणे पंहिंजो बेड़ो ॿोड़ींदो, गाॾी खे बि पलटी करे विझंदो। त इन करे ड्राइवर खे कंफर्टेबल रखिबो आहे, त आउं उस्ताद खे कंफर्टेबल रखणु चाहियां थो। आउं उस्ताद खे चवां थो त अचो तव्हां ई असां गॾिजी करे जेका तालीम जी जेका ग्लोरी हुई, जेको औज हो, जेको उरूज हो, जेको उस्ताद जो उरूज हो, उहो अचो त गॾिजी मोटायूं। तव्हांखे असांजे अॻियां, तव्हांजे अॻियां हज़ारनि जी तादाद में हींअर बि आहिनि, अॻे बि मिसाल हूंदा, अहिड़नि अहिड़नि दूर दराज़ इलाइक़नि में उस्ताद पढ़ाईंदा हुआ जिते साल साल छा 2-2 3-3 सालनि में केरु पुछणु कोन ईंदो हुननि खां, पर उहो उस्ताद कॾहिं बि ड्यूटी चोर कोन हूंदा हुआ। न उन वक़्त में कोई मॉनिटरिंग वारो हूंदो हो, न कोई सुपरवाइज़र पुछंदो, केर बि न, पाण उहे पढ़ाईंदा हुआ। अचो उहा ग्लोरी वापसि आणी। मुआशरे में जीअं आउं चयुसि उस्ताद तब्दीली आणे सघे थो, उहा तब्दीली रुॻो मुआशरे जे फ़ाइदेमंद न हूंदी, उहा उस्ताद खे तमामु घणो पे कंदी, रीपे कंदी उहा उस्ताद खे, पोइ बाउंस बैक करे उस्ताद खे मथे खणंदी। उस्ताद जी घणी इज़त थींदी। उस्ताद रुॻो पंहिंजी प्रियोरिटी सेट करे, त उस्ताद जेको पहिरियों जेको उस्ताद जी प्रियोरिटी आहे उहो पढ़ाइणु आहे। उस्ताद पंहिंजी प्रियोरिटी खे ॾिसनि, मुंहिंजी प्रियोरिटी उस्ताद जी वेलफेयर आहे। उस्ताद जा मसइला हल करणु मुंहिंजो मसइलो आहे, आउं कंदुसि, तव्हां तालीम जा मसइला हल कयो। ऐं गुफ़्तगू पंहिंजी जारी रहंदी ईंदड़ सेशन्स में बि इंशाअल्लाह ताला। ऐं
हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि आख़िर में, जिन जिन मसइलनि ते ऐं पॉलिसी स्टेटमेंट्स ॾेई चुको आहियां, जिन मसइलनि ते ॻाल्हाए चुको आहियां, जिन देर सां जॉइन कयो आहे, महिरबानी करे हुन वीडियो खे ॿीहर ॾिसी करे वरी उहे साॻिया मसइला मूं वटि न खणी अचनि। कंहिं हिकिड़े झांगी अहिड़े ज़ालिम मुंहिंजो नंबर मोबाइल ते रखी छॾियो, हुन ते फेसबुक ते रखी छॾियो। हाणे 3 खां 4 हज़ार मैसेज रोज़ानी ऐं 500 खां 700 कॉलूं रोज़ानी मूं वटि अचनि थियूं। नतीजे तौरु आउं को मैसेज नथो ॾिसी सघां। हाणे मुंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे आउं को मैसेज ॾिसां। केरु 3-4 हज़ार मैसेज पढ़ंदो? तंहिंजे करे हाणे मूंखे मैसेज करण जी का ज़रूरत कोन्हे, ऐं तव्हांजो मैसेज ॾिसां ई नथो। ऐं न को मूंखे कॉल करण जी ज़रूरत आहे, ऐं कॉल हाणे अटेंड करे ई नथो। इहो मुंहिंजे लाइ ह्यूमनली पॉसिबल कोन्हे। तंहिंजे करे तव्हां जेकॾहिं को मसइलो आहे ॿुधाइणु चाहियो था त चौथों पने जो हिकिड़ो लिखी उनखे लिफ़ाफ़े में विझी पोस्ट करे छॾियो। उहो मूं वटि ईंदो त कंसर्न ब्रांच मां थी उन मसइले ते असीं पाण गौर कंदासीं। बाक़ी ज़ाती तौर ते मूंखे महिरबानी करे परसू न कयो कंहिं इज्तमाही मसइलनि जे लाइ। महिरबानी सर, तमामु घणी महिरबानी। जेके असांजा ॿुधंदड़ दोस्त आहिनि उन्हनि खां माज़रत, 2000 खां वधीक सुवाल थी विया आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि मां 1000 सुवाल बि वठूं त सॼी राति गुज़री वेंदी, ऐं उन्हनि खे सॉल्व करण में सुवाल बि अहिड़ा आहिनि जेके मोस्टली साॻिया आहिनि। जिन शयुनि ते असां गुफ़्तगू कई आहे, मिसाल तौरु 2018 वारा IBA वारा टीचर, 2012 वारा जेके अदर कैडर्स वारा टीचर्स आहिनि, 2010 वारा जेके इकरा यूनिवर्सिटी या सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास, IDs वारा मसइला, प्रोमोशन्स वारा मसइला, ॻाल्हियूं उहे साॻियूं आहिनि जेके तव्हां बार बार पुछो पिया। ऐं हज़ारनि जी तादाद में असां वटि कमेंट्स अची विया आहिनि, ऐं असांजूं हमदर्दियूं, असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। पर तब्दीली हिकिड़े माण्हू सां कोन थी अची सघे, तब्दीली सॼो मुआशिरो आणे थो। उन मुआशिरे जा फ़र्द तव्हां आहियो, उस्ताद आहियो, ऐं तमामु ऐं सॼी क़ौम खे, माण्हुनि खे उमेदूं आहिनि। तव्हां जेकॾहिं बहितर तरफ़ वेंदो, तव्हां पाण बहितर अमल कंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजा स्टूडेंट आहिनि, शागिर्द आहिनि, उहे तव्हां मां सिखंदा। उहे शागिर्द तव्हांजो पैगाम खणी वालदेन वटि वञनि था, वालदेन उन खां सिखनि था। ईअं असांजो समाज ऐं मुआशिरो ठहे थो। जेकॾहिं असां प्रिंसिपल ऐं रूट्स जी तरफ़ वेंदासीं ऐं ॿिए खे पंहिंजो राइट ॾींदासीं, त मां सम्झां थो त असांखे हरूभरू प्रमोशन्स जा ॿिया मसइला कोन थींदा। अकबर साहब सां असांजी गुफ़्तगू जारी रहंदी। बाक़ी काफ़ी इशूज़ आहिनि जिन ते असां वक़्तनि बवक़्तनि सेशंस कंदा रहंदासीं। अकबर साहब जी इहा ग्रेटनेस आहे जेको असांखे टाइम ॾिए थो ऐं लाइव अची करे सभिनी खे मसइलनि खां जेके उहे एफर्ट्स वठे थो उन्हनि खां आगाह करे थो पियो। असां पेंडेमिक वारे दौर में जेको सेशन शुरू कयो, टेक्नोलॉजी जो बहितर इस्तेमालु, ईअं एतिरनि माण्हुनि खे अकबर साहब जो अची ॿुधाइणु पॉसिबल न हुयो, पर काफ़ी माण्हू वेठा आहिनि जेके ॿुधनि था पिया ऐं हज़ारनि में कमेंट कनि था पिया। वरी बि उहे साॻिए वीडियो खे रिपीट करे ॿुधी सघनि था, उहे पॉलिसी जे हवाले सां उनखे सम्झी सघनि था, ऐं पोइ उहे दिलजाए करे सघनि था। असल ॻाल्हि इहा आहे, हर को पंहिंजे कम सां कमु रखे, पंहिंजे कमिटमेंट सां जेके अॻिते वधो ऐं तालीम खे आम कयो। अकबर साहब जो तव्हां सभई सपोर्ट कयो ऐं पंहिंजे मुआशिरे खे सुधारियो। हीअ सिर्फ़ु अकबर साहब जी ज़िम्मेवारी कोन्हे, अकबर रगारी अकेलो कुझु कोन थो करे सघे। असांजी पंहिंजी ज़िम्मेवारी आहे। असां वटि काफ़ी टीचर अहिड़ा बि आहिनि जिन खे टीचिंग जॉब न मिलियल आहे, उहे चवंदा असां फ्री में पढ़ाइण जे लाइ बि तयारु आहियूं। ऐं तव्हांखे नोबल प्रोफेशन मिलियो आहे, तव्हां नोबल प्रोफेशन खे नोबल करे साबित करे ॾेखारियो। तव्हांखे समाज बि इज़त सां ॾिसंदो ऐं तव्हांजा शागिर्द बि इज़त सां ॾिसंदा, तव्हां बि सुठी ज़िंदगी गुज़ारे सघंदा। असां इजाज़त वठंदासीं तव्हां सभिनी दोस्तनि खां। वरी अॻे सेशन में गॾु हूंदासीं। तव्हांजा सवाल बि मौजूदु आहिनि, तव्हांजा जवाब बि मौजूदु आहिनि। वीडियो पहिला तव्हां ॾिसी वठंदो। अकबर साहब, तव्हांजा असां थोरा था मञूं ऐं असां दुआ था कयूं त तव्हां घणो अर्सो रहो हिते तालीम वारे शोबे में। ऐं जेकॾहिं तव्हां खां पोइ ॿियो को माण्हू अचे, ॿियो को सेक्रेटरी अचे, त उहो बि तव्हां जहिड़ो महिरबानी हुजे ऐं कमिटमेंट सां सिंसियरली कमु करे, त जीअं असांजो तालीमी सेक्शन असांजो बहितर थी वञे सेक्टर, मां सम्झां थो समाज में काफ़ी बहितरी अची सघे थी। वॾी महिरबानी अकबर साहब।